اللہ سے فرمایا تو اوحا ربک الی النحل ان اتخذی من الجبال بیوتا ومن الشجر ومما یعرشون. اللہ سے فرمایا ॿियो तव्हांखे पीअण जे लाइ माखी नसीब थो कयां. हे कुराड़ा सर्दीअ में झुरी पवनि, 12 आङुरियूं सुंड मिलाए चटायो न त 20 सालनि जा नौजवान थी वञनि. पर जे गर्मीअ जो कंहिंखे सटको अची वञे तो बि ठरी पएसि. छा न मिलियो आहे तव्हांखे? पर असीं हे त पीअण में मेवा शरबत बि ॾिनई, पीअण में पाणी बि ॾिनई, पीअण में खीर बि ॾिनई, पीअण में माखी बि ॾिनई, पर खाधे खाइण में छा थो ॾे? अल्लाह ने फरमाया तो मिन कुल्लि समरात, किस्मे किस्मे हज़ारे तव्हांखे मेवा नसीब थो कयां. पाण खाइण खां पाक आहे. हे खाइण वारा आहिनि सभु. हुज़ूर साईं जमात सां वेही मानी खाधी आहे, हुज़ूर साईं जमात सां वेही पाणी पीतो आहे. हे कहिड़ो बीठो आहे? सदर अबू हुरैरा साईं हीअं कयूं बीठो आहे. सिद्दीक़ साईं आयो रज़ी अल्लाह ताला. हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं खे ॾिसी हज़रत अबू हुरैरा साईं खंभणा खिंडेरियूं कंदड़ो ॿार मथे करे चईं अस्सलाम अलैकुम. हज़रत अबू बकर सिद्दीक़ ध्यान ई न कयो, वालेकुम अस्सलाम चई अॻिते रवानगी कई. हज़रत अबू हुरैरा साईं वेही रहियो. थोड़ी देर न गुज़री तो उमर साईं नमाज़ ते अची रहियो आहे तकड़ो तकड़ो. हज़रत अबू हुरैरा साईं रस्ते में वेठल फरमाया तो अस्सलाम अलैकुम या उमर. वालेकुम सलाम या अबू हुरैरा ईअं चई हज़रत उमर साईं वेठो. थोड़ी देर न गुज़री उस्मान गनी आयो, उन खे बि सलाम कई त मां खां हवाल वठनि. सुवाल जी अॻे आदत न ही, पुछनि त जवाब ॾियूं, न पुछनि त ईअं न त बसि ईअं कयूं बीठा आहियूं. थोड़ी देर न गुज़री त शेर ख़ुदा साईं आयो. हज़रत अबू हुरैरे लोॾड़ो खाई कंदड़ो मुबारक मथे करे हज़रत अली मुर्तज़ा साईं ॾे तवजो करे सॾु करे फरमाया अस्सलाम अलैकुम. शेर ख़ुदा साईं सलाम सलाम अलैकुम. हज़रत शेर ख़ुदा साईं बि वालेकुम सलाम चई अॻिते रवानगी कई. नमाज़ खे देर पई थिए. थोड़ी देर न गुज़री त मुंहिंजो हुज़ूर अची रहियो आहे. जीअं जो नबूअत जे चेहरे मुबारक ते अबू हुरैरे साईं जी नज़र पई, तबियत खे लोॾड़ो ॾेई कर खणी अञा सलाम चवण जो इरादो ई मस कयो त अॻ में ई हुज़ूर फरमाया अस्सलाम अलैकुम या अबू हुरैरा. अबू हुरैरे फरमाया वालेकुम सलाम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. साईं जन जवाब में फरमाया अबू हुरैरा ख़ैर त आहे, अॼु तुंहिंजे चेहरे मूं अखियुनि मुबारकनि मूं चेहरे जे गुंजन मूं बुख जूं निशानियूं मालूम थी रहियूं आहिनि. इहा आहे मुंहिंजे हुज़ूर जो तजुर्बो, इहा आहे सेकाला जी, इहा आहे मुंहिंजे हुज़ूर साईं जी फनी महारत. हे मुंहिंजे हुज़ूर साईं जो हिकिड़ो साईं खे चवां मुंहिंजे हुज़ूर साईं जो नब्ज़ शुनासी ऐं तजुर्बो आहे. चेहरे मुबारक मूं सुञाणो अबू हुरैरा जो मलूर तो नज़र अचे, वाइड़ो तो नज़र अचे, मुंहं तुंहिंजा गुंजल नज़र था अचनि, अखियूं निमाणियूं तो नज़र अचनि. छो भला? साईं हा बराबरि हफ़्तो थियो आहे मूंखे मानी न मिली आहे, घर में भी कान्हे, कंहिंखों घुरी भी नथम. घुरी भी नथम. अॼु तमाम नालान ऐं बेताब थियुसि. साईं तुंहिंजा गुलाम आया अस्सलाम अलैकुम अगराई करे कयमि, पर हुननि बि हवाल न वरितो. हाणे साईं तव्हां आया हो, महिरबानी थी आहे. साईं जन बांह खां खणी वरितुसि. अबू हुरैरा हल त नमाज़ नहीं पढ़ी चऊं, पोइ मां तुंहिंजो मीज़बान आहे, तूं मुंहिंजो महिमान आहे. केरु तुंहिंजी महिमानी जो क़दा कंदो? मां जहिड़ो जो मीज़बान हुजे त ॿियो तो अबू हुरैरे खे छा घुरिजे? सैयदना अबू हुरैरो साईं ख़ुशीअ में भरिजी वियो. नमाज़ नहीं पढ़ी हुज़ूर मोटिया आहिनि. घर चवण फरमायो महिमान खाने में अचनि त 70 ॿिया महिमान साफ़ सुफ़े जा हज़रत अबू हुरैरे साईं खां अॻु में ई वेठा आहिनि. अबू हुरैरे साईं फरमायो मां बि एकातरियूं अची वेठुसि. साईं जन घर मुबारक चवरायो त जेका शइ हुजे मोकिलियो, महिमान गॾु थी विया आहिनि. मां त सम्झ में दिलि में त को खारो माण्हुनि जो का देग बोड़ जी ईंदी. इहे पियो सम्झां
हेॾी जमायत वेठी आहे पर न को खारो माननि जो आयो न का देग भाॼीअ जी आई। थोरी देरि न गुज़री अधु सेर खन काठ जे प्याले में खीरो आयो। हाणे मुंहिंजे दिलि में अचे चकर शुरू थिया त ख़ुदा करे मूंखे साईं फरमाइनि त तूं पी त पोइ अॻ में मां त ढव कयां पोइ ॿियनि जा पिया भाग। अञा मां इन फिक्रन में ई हुजां त मुंहिंजे हुज़ूर फरमायो अबू हुरैरा पर तूं मुंहिंजो वेझो महिमान आहे, प्यारो महिमान आहे, सभिनी खां क़रीब आहे, तूं पोइ पी जाए। हे वीचारा परे खां आया आहिनि, हाणे महिरबानी करे खे पीआरण तूं शुरू कर। अबू हुरैरा फरमायो सोच त पलजी वियो पर बिस्मिल्लाह करे मां पीआरण शुरू कयो। हेॾो मुंहिंजे हुज़ूर अथरा खणी दुआ शुरू कई। पहिरें नंबर वारे खीर पीअण शुरू कयो। हुज़ूर जे दुआ सां खीर बि वधण शुरू कयो। हुज़ूर जा लफ़्ज़ मुबारक करनि पिया मौला मां वटि जेको हो हाल पिया नाल पेश थो कयां, हाणे थोरे खे घणो करण वारो तूं आहीं। कहिड़ा है पैगंबर मिठड़ा तुंहिंजी मिठड़ियूं दुआऊं। हज़रत अबू हुरैरा फरमायो 70 मेहमान सेहरियाब थी विया पर खीर में करन न आई। हाणे मूंखे फरमायूं पुट तूं भला पी, मां पीतो। वरी ॿीहर फरमायूं भला पी पुटड़ा, उञ लॻी हूंदई ॾाढी पुट, बुख बि हूंदई, हे खीर हाणे उञ बि लही बुख बि, ॿई ग़िज़ाऊं हिन में आहिनि। वरी मां ॿीहर पीतुमि। वरी टीहर फरमायूं पुट भला अञा हिकिड़ो डोज़ हण। वरी मां टीहर बि पीतुमि। हाणे मुंहिंजे पेट मां घुंज ई लही विया ऐं सीणे वांगे फूकिजी वियो। हाणे दिलि में पियो चवां अलाह करे साईं जन चोथों दफ़ो न चवनि पीउ जे चयूं त पीअंदुमि त सही पर पेट जो ख़ैर न थींदो। न त न कबी हुज़ूर जी हस्ती हुई। दुआ पियो घणो अलाह साईं जन जे रूह में रहम विझाए जीअं मूंखे चोथों दफ़ो हुकुम न कनि पीअण जो, मां तमामु हाणे भरिजी वियो आहियां। मुंहिंजी दुआ क़बूल पई। साईं जन बि मूंखे न फरमायो, सॾो करे फरमायो अबू हुरैरा हेॾे ॾे हाणे प्यालो पुट ढव कई जहाज़। हाणे मूंखे ॾे कर तव्हां मुंहिंजे महिमाननि पीतो आहे। हाणे अचु त मां तव्हां ग़रीबनि पहिरियों उघाड़नि लिंगे उघाड़नि ग़रीबनि जो वर वेही पिया त दुनिया जे मगरूर में वॾेरनि जो गुरूर ख़तम थिए। जंहिंजा गिलास बि जुदा आहिनि, जंहिंजूं वेहण वारियूं कुर्सियूं बि जुदा आहिनि, जंहिंजा पीअण चांहि पीअण वारा कोप बि जुदा आहिनि, उनजे मां गुरूर खे विञायां। 71 मिस्कीननि जी मुंहिंजे हुज़ूर घुरी ओभर पीती आहे। हज़रत अबू हुरैरा कसम खणी थो पीए फरमाए का मुंहिंजे हुज़ूर नफ़रत न कई। असां 71 मेहमान सादड़ा सूदड़ा इन खीर खे पी चुकासीं पर बिना कंहिं ऐब सम्झण जे और बिना कंहिं नफ़रत करण जे हुज़ूर साईं 71 जवाननि जो भर पी करे दुनिया जे मगरूरनि जे गुरूर खे विझाए ख़तम करे छॾियो। हे केरु आहिनि जंहिंजा गिलास जुदा आहिनि? पुछो हिननि खां, छा इहे आदम जी औलाद न आहिनि? चाहे मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जा उम्मती न आहिनि? चाहे पीरान पीर साईं जा मुरीद हज़रत अली इमाम हुसैन जा मुरीद न आहिनि? हे केरु आहिनि जंहिंजा कोप बि चांहि जा जुदा आहिनि? हे ग़रीब थो पीए त कोप भंगराए थो छॾे, बाबा भोतार जो कोप आहे हिन में न पी जाए। हे गिलास साईं जो आहे, जत भेणा बेअदब हिन गिलास में होॾे पियो ॾियो राराज़। हुज़ूर खां मथे साईं केरु आहे दुनिया? जेकॾहिं पहिरियों नंबर मखलूकात में का हस्ती आहे त उन जो नालो प्यारो हज़रत मोहम्मद करीम साईं आहे। ॿियो कहिड़ा नालो खणो? जंहिंजे कदम कदम ते रब जूं रहमतूं बरसंदियूं हूं, जंहिंजा हज़ारनि जे तइदाद में मौजूद आहिनि, जे मोहम्मद करीम जे मटशानी को थी नथो सघे, और जंहिंजे बारे में अल्लाह से फरमाया तो मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीयीन। चाहे सब खाइण पीअण वारा आहिनि,
وہ کھائण پیئण ہوں تو پاک آ پر سجے جہان وارن کے کھارائण پیارن وارو آ انہن سبنی کے جائن جی ضرورت آ ہو جائن خوں پاک آ ہیڈے بدھو اے سبنی کے دستاریں پہرانے جتی مبارک جی ضرورت آ چوہو دستاریں پہرانے جتی مبارک جے پائے خوں پاک آ چو سبئی سب چوہے سبنی کے ہن دنیا میں رہن والن کے سبنی کے سوالن جی ضرورت آ حضور سائیں جن کے سواری لا اٹھی ہوں ہی سائیں جن کے سواری جے لا گھوڑا بھی ہوں سائیں جن کدیں کدیں کچر تے بھی چڑھندا ہاؤ پیغمبر تو جو کمالا اج کارن تے سوار کرے رب اساں کے قرآن بدھان لا تو موکلے وہ زمانو بھی ہو جو اساں جو آقا اوہاں جو رہبر اوہاں اساں جو سائیں کچر تے سوار دی در در دے وجی کرے صدو کرے اللہ جو قرآن بدھائے اتم جو تے کلموں پڑھائے مسلمان کیوں پار زاوتی ہوئی دا وہ کچر بھی قیامت نہیں مانو بن جی حضور اساں جنت میں دو وہ اٹھی بھی مانو بن جی قیامت نہیں جنت میں آپ پیغمبر تو جو کمال جے اصحاب کہوارن جو کتو مانو بن جی بھلارن جے خدمت کرن جے کرے جنت وञي سگھے تو توحید جے کرے تو محمد کریم جی ڈاچی بھی مانو بن جی جو قیامت نہیں جنت میں وञي حضور جے غلامی جے کرے چو نبی سین جے غلامی جے کرے جانور بھی مانو بن جی جنت وञي سگھندا حضور جے نافرمانی جے کرے مانو بھی جانور بن جی جہنم جے باہ میں ہلیا ویندا نہ تھیو نبی جا نافرمان انہی کرے اللہ سے فرمایا وَمَن يُشَاقِقِ الرَّسُولَ مِن بَعْدِ مَا تَبَيَّنَ لَهُ الْهُدَىٰ وَيَتَّبِعْ غَيْرَ سَبِيلِ الْمُؤْمِنِينَ نُوَلِّهِ مَا تَوَلَّىٰ وَنُصْلِهِ جَهَنَّمَ وَسَاءَتْ مَصِيرًا اے اللہ جو قرآن مجھے ہتھ میں آ اساں جو عقیدو بدھو بدھو سبئی او بیٹھل بھی بدھن ویٹھل بدھن اوریا بھی بدھن پریا بھی بدھن یہ قرآن شریف مجھے ہتھ میں آ ماں اللہ جو قسم کھڑی تو چواں جيڪو مڇڙي محمد تي هن قرآن کي نازل ڪرڻ وارو رب سائين آ ان جو قسم کھڑي تو چواں ته اسان جو عقيدو آ جنت ملندي حضور جي فرما برداري سان حضور جي فرما برداری میں جنت آ نبی سائیں جي عقیدے مطابق عقیدو رکھجے نبی سائیں جي اعمال صالح مطابق اعمال صالح کجن نبی سائیں جي شادن مبارکن وانگے شادیوں کجن نبی سائیں جي شہزادن وانگے بچڑن جا طہر کراجن نبی سائیں جي بچڑن جا عقیقن وانگرو بچڑن جا عقیقہ کجن نبی سائیں وانگرو اللہ جو قرآن گھنے میں گھنوں پڑھجے وری وری قرآن وہی پڑھجے یتلو علیہم آیاتہ ویزکیہم ویعلمہم الکتاب والحکمہ وَإِن كَانُوا مِن قَبْلُ لَفِي ضَلَالٍ مُبِينٍ نبی سے قرآن پڑھندا ہا پڑھائندا ہا پڑھو جے قرآن مجید سے کہڑے ٹائم تے پڑھوں ہانے اللہ سے فرما تو فقرؤوا ما تيسر من القرآن صبح جو پڑھی وری منجھند جو پڑھو شام جو پڑھی وری رات جو پڑھو عصر جو پڑھی وری سجو برے جو اچی پڑھو گھڑیے گھڑیے قرآن جی زیارت بھی کہو وری گھڑیے گھڑیے پڑھو بھی بچارا تم سپارو نہ پڑھی سگو تو ادھ سپارو پڑھو ادھ نہ پڑھی سگو تو ایمی گھڑیے گھڑیے پڑھو ایمی رتھا پڑھو تو رکوں رکوں اچے پڑھو گھڑیے گھڑیے زیارت بھی کہو وری جھٹ جھٹ میں بٹھے آئے تم بھی اچی پڑھو جيڪي وچ ۾ گناہ ٿيندا ويندو انهي قرآن جي صدقو معاف ڪري ڇڏيندو ويندو گھڙي گھڙي نماز پڙهڻ گھڙي گھڙي قرآن مجيد پڙهڻ وڏي رحمت آ گھٽ ۾ گھٽ 5 وقت نماز 5 وقت قرآن جي تلاوت هي وڏي رحمت پر جي شهو وقت بي تهجد وارو نصيب ٿي وڃي ته پوءِ ته هاريا بي بيها ٿو
وہ تو کھیر میں کھنڈ پئجی ویو. اللہ سے فرمایا تو الذین یبیتون لربہم سجدا وقیاما. رات گزرے پر ذکر میں گزرے، رات گزرے پر سجدے میں گزرے، رات گزرے پر اللہ جی تلاوت قرآن جے میں گزرے، یا رات رحمت میں گزری. تاج بھی رات گزرن تھیوں پر ٹیون جے ڈسن میں، ڈشن جے ڈسن میں، وی سی آر جے ریلن ڈسن میں چوتھا پٹ گھرن کے بایوں ڈیندا وتو. کیر وسائیندو تاجی با ہکڑو مانو آ ان جے گھر کے بیو تو جے باہر ہیڑیوں تو کرے. فائر بریگیڈ والا بھجندا، مولوی صاحب بھجندا، طالب بھجندا، شاگرد بھجندا، پاڑو بھجندو. ارے غریب جے گھر کے باہر لگیا ہلو بابا وسایو، پولیس بھی دی، فوج بھی دی، ہاؤ کہ نہ وسائण مدد سب کندا. پر جيڪو پانجي گھر کي پاڻ ٻاهر بس وي سی آر هڻ وارو، ٽيلي ويزن هڻ وارو، ڊش هڻ وارو، ڪتن جا فوٽو، سورن جا فوٽو، ڪنن رنن جا فوٽو، بے غیرتن دیوسن مردن جا فوٹو اگاڙن جا ڏسي پنهنجي زندگي برباد ٿو ڪيو، پنهنجا جگار ساڙي ناس تھا ڪيو. دين رهندو، دين دار بي رهندا، تهان جو نامو نشان مٽجي ويندو. الله جي عذاب کي دعوت نه ڏيو. اهي گندگيون ڪڍي رحمت قرآن جي گھرن ۾ آڻيو ته تهان جا گھر بي بشت جا باغ بڻجي ويندا. هي چاهرن کي کن کي ڊشن پاگل ڪري ڇڏيو آ، کن کي شيطان وارو ڪري ڇڏيو آ. هڪڙو بيٺو آ ٿيو ٻئي تي پٽڪو لاهيو اٿس، تپڪڻي ٽوپي لاهيو اٿيس، ان تي کيس ٺهندو، ٻيو ڪجهه نه ٺاهي سگهيا، کيس بي 107 ضرور ٿيندس. تو هن کي موت مار حملو ڪيو پر الله بچايوس. مانکي سائين خطرو آهي نمو زندگيءَ جو، ॿ ٽي قلم ٻيا بي هڻي ڇڏيندس، جٽ لو پيو. پر جيڪو پانجو پٽڪو پاڻ لاهي وری پاڻ کي ڪٽڻ تي بيجي وڃي. پولیس سان ڳالهايو، ما سان نہ ڳالهايو، چوڌاري بيٺي آ، ڪهڙي سيڪشن ۾ ڪيس داخل ڪندو ڪنهن پٽڪو بي پاڻ لا ٿئی، چاڪو بي پاڻ کي پاڻ اڳ ۾ اڳيان بٽ هي مڪان، پوءِ وری ڪڍي چاڪو هي کڻي پيٽ ۾ ڪهڙي برياد ڪجي. छो خدا خراب کيو ٿو، شيطان ڇتو ڇو کيو ٿو، छा थो थिए तव्हांखे धक ई फोक. तव्हांजी इज़त आहे, तव्हांजे पग जी इज़त, तव्हांजी कपिड़नि जी इज़त, तव्हांजे सीने जी इज़त. मां ख़ुदा जी ज़ात जो कसम खणी थो चवां, इमाम सगोरा, आलबे सगोरा पंहिंजा माल कुर्बान करे, सगीर कुर्बान करे, कबीर कुर्बान करे, जानियूं कुर्बान करे, मुस्लमाननि खे इज़त भरी ज़िंदगी सेखारे विया, इज़त भरी ज़िंदगी गुज़ारण सेखारे. तव्हां केरु हो, काॾों आया हो, छा करणो अथव? जवाब था ॾियनि नहनुल्लज़ीन बायऊ मुहम्मदा. पढ़ंदा ॿियो पढ़ो था, हा 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 हा. फरमाईंदा नहनुल्लज़ीन बायऊ मुहम्मदा अलल क़िताल या अलल जिदाल मा बक़ीना अबदा. حضرت حسن سائیں دو فرمائے، حضرت حسین سائیں دو فرمائے، حضرت علی سائیں دا فرمائن، حضرت صدیق سائیں دا فرمائن، حضرت عمر سائیں دا فرمائن، حضرت امیر حمزہ شہید کربلا دو فرمائے، حضرت علی المرتضی سائیں دا فرمائن نحن الذین بایعوا محمدا. اسا اها جماعت پیغمبر جی آहियूं جو اسا نبی اسا بیعت کئی تسے ته سر دھڑ جی بازی لائنداسے، پر خدا جی توحید دنیا میں نروار کرے تو جو دین محمد بچائینداسے. دھک جلا دین بچائڻ کا، انہوں قربانیوں کیوں دین بچائڻ کا. انہوں دین بچايو، تہاں دین رايو تھا. شکرانو کیو اللہ جو جنहिं تہاں تے احسان کيو. کیڑو وچارے بزرگ ولی اتار فرمايو، بزرگ تو فرمایا حمد بے حد مر خدائے پاک را آنکھی ماں داد مشتے خاک را. انہیں جا کروڑے شکرانہ کجن جو مٹی جے مٹھ کے مانو بنائے، ہیری عزت بھی نصیب کہیں، زینت بھی نصیب فرمائیں.
اسان جے شکار پڑے تے جے مانو ان کل مٹی مو پیدا تھیل تہاں لاڑ کانے والا ہوندو سون سان ٹھہل اب سون جاؤ نا نسیں مٹی جاؤ جو تو پا کچھ ہو جے نانو تو گھمے لاڑ کانو چے وہ تو کام مامر کھلا تا ہے تا ہوندو سون جا ہاں نا پٹ نہ بھلا چاندی جا ہوندو اصلی بس یہ بجنا میٹھی میٹھی تھا کہ بیا تو کل سون سمجھی بیٹھا ہے اللہ شاطو قرآن فرمائے اللہ سے فرماتا وَلَمْ يَرَ الْإِنسَانُ أَنَّا خَلَقْنَاهُ مِن نُطْفَةٍ فَإِذَا هُوَ خَصِيمٌ مُبِينٌ اللہ سے فرمایا تو بانا حیا چن کھپے تاں کے سبحان اللہ چو اور فرمایا تو تاں کے شرم اچن کھپے بے نمازیو اور بنڈن جے پوجا کرن وارو بتن جے پوجا کرن وارو مورتن جے پوجا کرن وارو قبرن نے کپن جے پوجا کرن وارو سج چندر جے پوجا کرن وارو تاں کے حیا ہوجن کھپے ماں تاں کے مٹی ماں مانو کرے پیدا کیو تاں وری مجھا دشمن بنجی بہی رہو فرما تو فیضا ہوا خصیم مبین سجدو منجو ہی حقا رکو منجو ہی حقا دعا منجو ہی حقا باس منجو ہی حقا بے جی باس باسن جائز ہی نہیں بے جے نالے تے نظر نیاز کرن جائز ہی نہیں بے کہیں خان دعا گھرن جائز ہی نہ ہے سب ہی نہ کرے جو تو بیو کو دعا بدھن واروں کو آئی کو نہ جماعت 80 مانو بجدا آیا 90 سیں بیڑو بڑیو نوح علیہ السلام کدا چون کاتوں پانی تو ٹپے اتھی کرخنی ٹھئی برابر فلانی جاتوں پانی بیڑے تے چڑھے تو جے پٹ ماں تو تاں کے بچائے نہ تو سگا جیسے تو نبی آ اساں پیغمبر سمجھی تو آیا ہوں نہ تو کریں کہ ماں پیغمبر ضرور آیا نبی ضرور آیا رسول آیا پر بچائن وارو نہ آیا انہیں خون دعا دا گھروں جے کو مکھے بھی بچائن وارو آ تاں کے بھی بچائن وارو آ تیرے کے بھی بچائن وارو آ یا انہیں جو کم آ ماں نوح جو کم نہیں 80-90 مسلمان کے فرمائے تکنو سبنی امت راکھنا ہے دعا شروع فرمائی رب انزلنی منزلا مبارکا اگتے سائیں حافظ قالب علام کر جا وانت خیر المنزلین اللہ سے فرما فاستجبنا له او جی مجھا کلاڑا نو جی تجھی تو عرش دے پہنچی وئی نوری ملاک موکلیوں دا جے کہ تجھے بیڑے کھے کھنی جودی جبل جے متھوں وñi رکھندا لوڈو ہی بیڑے کھے نہ آیو کہیں بچاؤ بجندا تا جن بجوان کارے دار جو پٹ حضرت ابراہیم تو پوچھے سائیں ہو اچھی ویا کیا اچھی ویا سائیں 20,000 فوج سان نمرود اچھی ویو کہ ہاں باہ موہانے بچو ہاں رب باہ کی باغ کہو وری ہے وہ تشکر اٹھیا ہوا ہاسیں وڈی وڈی فوج تد 20,000 مانو سان ہیر نیار ہتھ راکھنی دعا دو رے رب انی پڑھو ہی نہ تھا پڑھو سبائی پڑھو رب انی مغلوب فانتصر اے اللہ سے ماں کے دعا اے ہزارن جے تعداد میں ہینن جو امراض تواں مجھے مدد فرما رب فرما سان جیو سالن دی دئی
ابراہیم کے چوسے 10-15 منٹ جبل جے گار میں اوڈ تھی پیان تو جو مشرن جی فوج موکلے کرے ہن فوج کے ختم کرے ماس روڑائے رت پیارے کھلوں لہرائے ہڈن جے صورت میں ہتے ڈھیر پھڈا کرائن ماں اللہ جو کم ہے 15 منٹن میں چو 20,000 فوج نمرود جی یہ کھاجی وئی یہ ہوٹل والے جو کباب کھاجی وئی یہ مطلب نہ ہے تو تاں وری مشہور بن جی بھجو ہوٹل دے ماں کو مثال تھو ڈیاں طرف ہوا طاقت بھجندا دا اچن حضرت موسیٰ سائیں دے سائیں اچی ویا کیر اچی آبا پٹر کیر آیا سائیں ہو اچیو ڈاڈو مرس وڈیرو آیو آسے وڈیرو آیو 23-24,000 فوج سان تس مارے بھی انہیں تو بھگا سے گوٹھ مشاروں میں بھی نہ شڑی نہ سے نہ شڑی چچم ہتھرام بار رکھنی رب خون دعا تو گھرے موسیٰ علیہ السلام رب فرماؤ موسیٰ نبی چھاتیت میں جیسے لٹھڑیت میں کھلکائیں دو دوہرا رب فرماؤ انہیں جو اشارو ڈینا تو جو کم بارن قومن جیلا 12 روڈ بڑھائے دن ماں اللہ جو کم وری کمال رب جو ہوا 12 بھتن جے درمیان میں 12 بھتن جے درمیان میں پانی جے بھتن میں جارا بنائے سبنی کے کبے سان سلامتی سا ٹپندے دیکھان اللہ جو کمال انجا ہے حضرت موسیٰ علیہ السلام والا نکری پریاں کل بڑھتے بیٹھا فرعون والا بیچی گیا کافر یہ کفر میں ہوندیا کمزوری کافر بزدل ہوندوا شڑو انہی کے ہوندوا دہمان ماگی درسے بھی چاہو یا تو کافر جی دہمان من رجو چلو نعرے تکبیر ہندا ہو تے جی دھوتی کوئی نہ دھوئی سکتا ہنو یہ گلتا نعرے تکبیر یہ بڑا تاں جو نعرے تکبیر جو آپ بس سٹینڈ تے ویو ہندو دوستو عزیزو کافر 20,000 فوج ساں دریا جے کنارے تے بیٹھی ہو حضرت موسیٰ سے فرمایا اسے کڈھ تو اچے ہانے اساں ہیڈوں تھی پیاسے ہیڈوں تھی پیو وری بھی مڑیو تو کون ہانے اساں کیئں کیوں کاٹھے رہوں رب فرمایا تو تے ہی رو اج فیصلو کرے تو کہ آجو تا کیوں سہی کیڑو فیصلو کروں دی جے نجعلہم ائمۃ ونجعلہم الوارثین اج مجھو فیصلو دنیا میں تھینو آ تو کہ ان ملک جو نبی بھی بنایو تسے ہانے حکمران بھی تو دا کیوں سے بوہے تیرے نہ تو جے جی بھی دانو سبھی حکم دیو جبرائیل کے جلدی ونی جنت مو گھوڑی ہکڑی کا ہے ونی فرعون جے اگتوں گھمائے پر پان ہکڑے پوہڑے مولوی جے صورت میں تھی ون جائے جے ہن جی تو میں اکھی نہ مڈے پٹکڑو بدی ماما کے ڈگو پھڈو داڑھی مبارک رکھائے حضرت جبرائیل گھوڑی تے چڑھی فرعون جی گھوڑی جگ تو بٹے ہی چکر کٹے بٹے ہی تو ان جو گھوڑو چتو تھو بین بھی چیز سائیں ہے سبا کراڑو ملا بھی ونے تو پچھاڑی آرو باقی اساں بھلا گھوڑا ہے ڈبری گھوڑی آرو تو نہیں جی ہاں جی مدارا ترن جڑی وچ دریا میں آیا رب سے جبرائیل لگے فرماؤ گھوڑی کے انڈی ہن تے یہ نورانی گھوڑی آ جنت جی پرکھ ڈیرے تو نکلے تو ماں ہنن جا لاش لوڑیا وہ ملا تو نہ ہو چاچے علی محمد جو سوٹ تو نہ ہو تو نوری ملائک ہو ہے تو غیبی اللہ جی مدد تھی جڑیں بھی فتح تھیا تین ڈاڑھیے پٹکے جے صدقو تھیا پاکستان کدیں جو ہندوستان تے فاتح تھیا پر پاکستانی داڑھیوں پٹکے گھٹجن تھا وہ بہادر ہیں مسلمان ہیں مجاہد ہیں غازی ہیں چٹن جا ہوشیار ہیں راکے لاچر ہلائیندہ سوئی مائی جے نتھ مو گولی ٹپائیندہ
باقی یہ داڑھی مبارک ऐं पटको مبارक इहो हिननि खे न चओ बस। हाणे ॾाढी न पटकण वारा कढ पिया आहिनि न होॾे, इहे तालिबान हेतिरो ॻोठ खसींदा था वञनि में ॾाढी पटका ॿधाईंदा, फौज उन खे कंदा था वञनि, पुलिस उन खे कंदा था वञनि, हेॾो बि होॾो बि ॾाढनि पटकण वारा वठी घुराया अथऊं। अचे जो ॾाढनि पटकण वारा गॾु थिया आहिनि त रूस हुते तो दस्त हणे त अमेरिका हुते थी भूख हणे वेठी। जाॾे जो नज़र कर 16-17 सूबा खटी विया आहिनि। कल जलालाबाद ते बि फतह करे विया। अॼु वॾनि वॾनि शहरनि ते हमला आहिनि। माण्हू हिननि जो हिकु नथो भरे, हुननि जा गवर्नर बि लेटिया पिया आहिनि। इहो छाजी बरकत आहे? हथ ई नथा हलायो, हेॾे हेॾे हथ ई नथा हलायो। ख़ुदा करे को छालो थिएव। ये ॿ शयूं पैदा थियूं पाण में, ही असांजी पुलिस ॾाढनि पटकनि वारी थी वञे, नामोनामान थिए त मां ॾंड भरे ॾियां। छड़ो सुभाणे DIG साहब ऑर्डर करे त मुंहिंजे रेंज जे 3 ज़िलनि में सिपाही खां वठी SP ताईं ॾाढ़ियूं पटका रखनि, जे 3 ज़िलनि में धाड़ो लॻे त असां भरींदासीं। हे न कंहिं धाड़ेल सां विढ़नि, न शूशत कनि, न पेट्रोलिंग ते वञनि। धाड़ेल हेॾे था वञनि त हे वरी गाॾियूं हेॾे भॼाईंदई, छते खोली और अॻु वेठा वठंदई। अरे साईं हे जेटो खयूं था अचो, हेॾे था वञो, मिंट था करे वठो था, चुप कयो। तेसि ताईं हो वञी लाहूत जे जबलनि में निकिता। जत जो साहु आयो हुयो। सुभाणे DIG साहब ऑर्डर करे जेतिरा बि सिपाही हिन 3 ज़िलनि में आहिनि, कॉन्स्टेबल खां वठी SP ताईं, मां कसम खणी क़ुर हथ में खणी थो चवां, ॾाढ़ियूं पटका रखाइनि, निमाज़ पाबंदी सां पढ़नि। जे 3 ज़िलनि में बदमनी थिए, धाड़ो त वॾी ॻाल्हि आहे, पर चोरी थिए, छड़ो को तो मां कंहिंजो नबी थींदुसि उम्मत, मुंहिंजा उम्मती केरु थींदा? वर्दी थी अचे हाज़ा युमदिदुकुम रब्बुकुम, पढ़ो पढ़ो क़ुर पढ़ो पढ़ो सभई। फरमाया तो हाज़ा युमदिदुकुम रब्बुकुम बिखमसति आलाफिम मिनल मलाइका। 5000 फौजी मलाइकत होॾे मोहम्मद मोकिलियो हूंदा, जेके सभई ॾाढ़नि पटकनि सां हूंदा। छड़ो तुंहिंजा कतार में बीहनि मुंहिंजूं ॾाढ़नि जो कमु आहे। 10 मिंट न गुज़रिया बदर फतह थी वियो। 70 वॾा वॾा डील मरी पिया, बाक़ी कुझु सरगना पकड़िजी पिया। बाक़िनि में भाॼड़ जो पई त हिक ॿिए खे लताड़ींदा, नास कंदा, भॼी हलिया विया। उहे मलाइक 5000 कहिड़ी सूरत में आया? हेॾे ॾिसो ई नथा। मां ज़ाहिर लफ़्ज़ न कंदुसि, जेको ॾिसे त ॾिसे, न त ठहियो रहिजी वेंदो। मलाइक त आया, पर हीअं आया हेॾे तक। ओ हे ॿई वकड़ ठाहे कननि में विधियूं आया, हीअं कयूं। हीअं दुनिया में ई ज़ाहिर पियो आहे। हाणे मां जलसो करे हलंदुसि, रस्ते ते पुलिस बीठी हूंदी, सवें पुलिस वारा मिलंदा आहिनि, बियो 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 बियो, ॾिसंदा त आहे इहे मौलवी निकिता। साईं हिन महिल निकिता, वञो भला वञो दुआ कजो। जे असांखे ॾाढ़ीअ जे बजाय मुछां हुजनि त धामरा जे थाणे खां विख बि हराम असां अॻे न वञी सघंदासीं। मौलवी न हुजऊं, मौलवियुनि जा पीअर हुजऊं। जे हेॾां वञूं त 9 तेरे जो जेल मुशूअ खां ठहियो पियो हूंदो। ज़ोर बि छापरनि ते न अथव। जेल में बि पुलिस वारा छापरीअ खे था विझनि, वरी पाण बि छापर रखनि पिया आहिनि। जॾहिं तव्हांजे नज़रनि में छापरी ॾोही आहे त तव्हां त ॾोहिनि वारी सूरत न रखो न। इन्हनि पुलिस वारनि जे सूरत में असां रे ॾाढा बेॾोहियूं। जाते मिलंदा, अधरात हुजे, असुर हुजे, बलोचिस्तान खां मोटूं। मां हिकिड़ी दादू खां मोटियुसि, पोइ सीट ते सुम्ही पियुसि। ड्राइवर खे चयुमि बबाल दादू खां मोटियासीं 1 बजे जलसो करे। रस्ते ते पुलिस पोस्ट, चेक पोस्टूं वॾा ख़तरनाक। ख़ाजा साहब उते आया, हरी ॻाल्हियूं। जो केरु बाबा केरु? साईं मेखू साहब। हल मौली साहब, हलो मौली साहब हलो 5 मिंट बीहारे साईं, ॿियो तव्हांखे 2 सिपाही ॾियूं। पाण वीचारा चवनि साईं हलनि तव्हां अदा सां अलाह जी फुल पुलिस आहे, तव्हां शाबत सां, तव्हांजी महिरबानी। हराम जो के रस्तो ॻोठ ताईं रोकियो। जॾहिं तव्हां पुलिस वारनि जी नज़रनि में हे ॾाढ़ी वारा इज़त वारा आहिनि, तव्हां बि इज़त वारनि जी सूरत रखायो। जे असांजा छापर हुजनि हा त कॾहिं जो काठ में पिया हुजूं हा न। मूंखे बि हिकिड़ो सिपाही चए त कागज़ ॾेखार गाॾीअ जा। मां चयो तूं कागज़ ॾेखार पुलिस वारे हुजण जा।
چے ماکھے یونیفارم جو پیو ہے ماکھے داڑھی سہاری جو ہے بھڑا تجھے یونیفارم انگریز کو مجھے محمد جی داڑھی وئی چیزیں ماں توبہ کئی تو بے وری ٹوٹے جے نہ پوئی جائے مولن کو کاغذ متا چار جلسے میں خوار کنی یہ ننی نہیں ڈہر پیا ہیرو کہا جدی تہاں چنگیوں صورتاں داڑھی وارن جو سمجھو تو تہاں بھی داڑھی لگاؤ ماں ڈی آئی جی لالکانے کے چواں تو صدیقی صاحب کے مجھو دوست آ مجھو پیارو آ ماں کی وری عزت آ ڈی آئی جی صاحب جی اساں جی وڈی عزت نگاہ نظر کندو کدیں بھی اساں جو خط ایک صرف ویچارے نامد کرے نہ موٹایا پان بھی داڑھی مبارک رکھے پٹکو بدے ان ٹنہی ضلعن کے سپاہین کے داڑھی پٹکو رکھائے ماں قرآن تے وعدو تو کیا جے ٹنہی ضلعن میں ڈو تھے تو ان یا جرمدار سا مولوی تھیندا سی اسلامیہ ان تو وڈی شے پر نبی جے سنت میں یہ دی برکت ہے ظلم اللہ سے فرما دو من یشاقق الرسول من بعد ما تبین له الهدى ويتبع غير سبيل المؤمنين نوله ما تولى ونصله جهنم وساءت مصيرا بس ماں گھنو وقت ڈاکٹر صاحب پہتو آتے ہاں ضرور تو مجھے عزیزو اے مجھے محترم بھائیو پان میں عقیدہ پیغمبری پیدا کیو ڈاکٹر صاحب ہوجے نہ تو ماں کچھ ڈاکٹر صاحب جی تاریخ بیان کیا ہاں تعریف نہ تاریخ پر ہانے موجودہ منہ تے تعریف کرن گناہ تنجے کرے شریعت میں ممانتا تاکہ مبارک مجن جو اللہ تاکہ ہیڑے لارکان جے شہر میں اڑا مرد مجاہد نصیب کیا ہے شیرن جی اولاد بھی شیر تھی لیا خوش نصیب ہو جو تہاں جے مدرسے میں دو دائی روڈ تے دین جو مرکز مدرسے جے صورت میں قائم چھوا یہ مدرسو نہ ہے یہ حوض کوثرہ یہ مدرسو نہ ہے یہ محمد جے دین جے لڑائی جے لا موچوا محمد جے دین جے دشمن سا لڑائی جے لا موچوا یہ مدرسو نہ ہے یا عالم بنائن جی کمپنی آ کہیں کمپنی مو صابن تیار تھیندا ہن کہیں کمپنی مو سائیں کے چوا اسٹیل تھاں تیار تھیندا ہن کہیں کمپنی مو ہے سائیں کے چا کائے جا گلاس تیار تھیندا ہن یہ ایا کمپنی آ جے مو محمد کریم جے دین جا سپاہ سالار عالم تیار تھیندا ہن قرآن جا حافظ کاری تیار تھیندا ہن ماں گزارش تو کیا تو پانچے گوٹھن میں مدرسہ قائم کیو مدرسہ دین جا مورچہ ہن مدرسہ دین جا مرکز ہن مدرسہ دین جا مشرب ہن ہو دنیا جا حوض کوثر ہن حوض کوثر بیوا دنیا جو حوض کوثر ہے قرآن مجید ہکڑو حوض کوثر ہوا جیکو حضور جے ہتھن مبارکن ماں انہی کے پانی جے صورت میں ملندو جیکو احلا من العسل و ابیض من اللبن جن جو پانی مبارک کھیر کھاں ودیک سفید ہوندو ماکھی کھاں ودیک مٹھو ہوندو اللہ اشلا سان تہاں سبنی کلمے وارن کے مٹھڑے محمد جے مٹھن ہتھن وارو پانی قیامت ڈی نصیب فرمائے بیو دنیا جے اندر حوض کوثر ہی آ جن جے قرآن جے صورت میں جیکا صورت تاں جے سکتوں سکھڑی موجود آ ہن جو جن کے فیض ملو جیکو حافظ بن جیو جیکو عالم بن جیو قبر انہی جے میں روشنی پیدا تھی ویندی اللہ سے فرما دو قد جاءکم من اللہ نور و کتاب مبین ہکڑا مانو قبرن مو نکرندا پر انہن سان قرآن مجید سار نہ ہوندو ہکڑا مانو قبرن مو نکرندا انہن سان قرآن مجید گڈ نکرندو یسعى نورهم بین ایدیہم و بایمانہم جیکے انسان قرآن مجید نہ ہوندو اوے 50,000 ورہن جو وڈو ڈینہں جھاگوڑے ان کا تڑپی بکھ کا رڑیوں کرے ہچ تھی پوندا نہ مانی جو بھورو ملندو نہ پانی جو ڈھک ملندو نہ کا چھاؤں ملندی رڑیوں کرے چوندا این المفر کاڈے بھجوں
जे वञूं था दरियाहनि ते ज़ल बिहार सुजरत दरिया ॻोल्हे था कयूं त उहे पाणी जे बजाए बाहि टांडनि सां भरिया पिया आहिनि। जे मानी था घुरऊं त काशे नथी मिले, रस्तो था घुरऊं त हथ नथो अचे। हेॾो क़ुर वारनि सां क़ुर गॾु निकिरंदो, लाइटियूं हणंदो, चिमकाट कंदो, रस्तो जन्नत जो ॾेखारींदो, सिधो वञी इन्हीअ मर्कज़ ते पहुचाईंदो जाते मिठड़े अल्लाह जो दीदार ऐं ज़ियारत क़ुर वारनि खे घड़ीअ में नसीब थी वेंदी। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमात अल सुन्नत वल जमात। क़ुर वारा निकिते सॾु थींदो रबी, हा से मां निकितो मां काॾे वञा। हाणे ऐलान थींदो, ओ कंबल वारो हिन बस ते चढ़ो, मीरा खान वारो हिन डाक्सन ते चढ़ो, हे भरसां वारा जेके दोदाई वारा ट्रैक्टर टाली में हो रड़ियूं कंदव न जलसे खां पोइ। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजे ज़र्फ़ क़ुर वारनि खे सॾु थींदो, इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। जे मुंहिंजे क़ुर मजीद खे सीने में सांभियो हुआ, जे मुंहिंजे क़ुर शरीफ़ खे दुनिया में जीअ में जायूं ॾिनियूं हुआ, हाफ़िज़ ऐं आलिम ऐं कारी बणिया हो, त भॼंदा अचो मां अल्लाह जे तरफ़ जंहिंजो क़ुर मजीद हो उन्हीअ जी ज़ियारत अचे कयो, पोइ वञी सोन जे माड़नि में वेही मुंहिंजे मिठड़े मोहम्मद ऐं वलीअनि जी मुलाक़ात कयो। हे उहो क़ुर। हदीस में अचे थो, क़ुर वारो जॾहिं क़बर में जागंदो हिनखे वॾी क़बर नज़र ईंदी। चए हा हे रिमार त कयो, हथ रखे खिंदे चवंदो हे हे काथे आवां मां, जाइ त वॾी थी नज़र अचे पर अबो नथो नज़र अचे, जाइ त वॾी थी नज़र अचे पर अम्मा पोड़ी बि कान्हे। वरी हेॾे निहारींदो त घरवारी बि कान थी नज़र अचे, वरी जो हेॾे निहारींदो त पुट नियाणियूं बि कोन्हनि। चवंदो मां काथे आयो आहियां, हिकिड़ो नूरानी चेहरे सां हुनखे अल्लाह जो प्यारो घुमंदे नज़र ईंदो। सॾु करे चवंदुसि साईं तूं मननि त तूं केरु आहीं? अचे मां उहो क़ुर मजीद आहे जंहिंखे साह में सांभियो हुई, बाबे वारा भाइर तुंहिंजा पुट तुंहिंजा क़बर में दाख़िल करे मोटी हलिया वई, मां सीने में तोसां गॾु आयो आहियां। हाणे मां निकिरी ॿाहिरि निर्वार थियो आहियां, मुंहिंजे सदको क़बर तुंहिंजी एॾी कुशादी थी आहे जो नज़र जी हद खुटी थी पवई पर क़बर जी विकराण थी खुटे। मुंहिंजे सदको एॾो क़बर में नूर पैदा थियो थी जो चोॾीअ जे चंड में एॾी रोशनी न हुई जेॾी तुंहिंजे क़बर में रोशनी नसीब रब कई आहे। साईं साल रहंदे कि न महीनो रहंदे, हफ़्तो रहंदे कि न हिकु ॾींहुं रहंदे, चई हा पुछण जी ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तो मां सां पछाड़ीअ ताईं निभायो आहे त मां बि तोसां तेसि ताईं गॾु हूंदुमि जेसि ताईं तुंहिंजी जन्नत में दाख़िला न थींदी। ऐं मुंहिंजा अज़ीज़ो, हिमत कयो, बच्चनि खे इज़त वारो बणायो, बच्चनि खे हाफ़िज़ कयो, ज़ोदाई वारो रोड जे मदरसे में छॾे अचो, ओ हेॾे हिन पासे हेॾे कबासिन जे मदरसे में छॾे अचो, होॾे अलाह वाली मस्जिद ॾे छॾे अचो, हेॾे कंबर पहुचाए अचो, हेॾे मीरा खान पहुचाए अचो, जाते तव्हांजा बच्चा पढ़नि, आलिम कयो, हाफ़िज़ कयो। हे छा था कंदा वञो? वीचारनि जा जंघा वठींदा था वञो, रिश्वतखोर काबोरो बणाईंदा था वञो, हिनखे कूड़ सेखारींदा था वञो। हितां हिनखे मैदान जंग में लाहे करे शैतान सां झेड़े विझराए छॾियो। हे काथों खटंदो वीचारो? हे अंग्रेज़ जो गुलाम था कंदा वञो हिनखे। तव्हां हिनखे मोहम्मद जो गुलाम कयो। मां दुआ थो कयां त सभिनी जे बच्चनि खे अल्लाह मोहम्मदी इल्म नसीब फरमाए। मोहम्मदी इल्म बच्चनि खे पढ़ायो, मिठड़े मोहम्मद जा अक़ीदा बच्चनि खे सेखारियो। हुज़ूर तौहीद जो परवानो हो, 1,24,000 साल नबी तौहीद जा परवाना हा। हुज़ूर जी हिजरत, हुज़ूर जूं लड़ायूं, 27 लड़ायूं मुंहिंजे मोहम्मद करीम हुज़ूर साईं मिठड़े साईं पंहिंजे हयाती मुबारक में कयूं, जंहिंजा सिपा सालार पाण हा। इहे सभु जंगियूं, इहे सभु झेड़ा, इहे हिजरतूं, इहे लड़ायूं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद सां रुगो तौहीद जे मसइले ते थियूं। जेको मोहिदनि जो सरदार आहे उन जो उम्मती हुआ जेको तौहीद जो परवानो आहे। तव्हां खां मां पुछां थो त शिरक जे बीमारी में रहंदव या तौहीद जे नूर ॾे निकिरी ईंदव? जेके तौहीद जे नूर ॾे निकिरी अचनि हथ बदिलने ऐलान मुबारक हुजेव। लाड़काणो पाक थी वियो।
अल्लाह जे फज़ल सां अॼु खां बाद न इंशा अल्लाह ताला सिज जी पूजा थींदी, न इंशा अल्लाह ताला हिते चंड जी पूजा थींदी, न इंशा अल्लाह ताला कंहिं नूरी मलाक जी पूजा थींदी, न कंहिं जिन जी पूजा थींदी, न इंशा अल्लाह ताला कंहिं गुंड ऐं बुत जी पूजा थींदी, न इंशा अल्लाह ताला कंहिं जीअर इंसान जी पूजा थींदी, न कंहिं मरी वियल इंसान जो सजदो थींदो, न रुकू थींदो, न बास थींदी, न इहे शिरक जा कम थींदा। अॼु खां बाद हे अहद करण वारी जमात सजदो कंदी त हिकिड़े अल्लाह जो कंदी, रुकू कंदा त हिकिड़े अल्लाह जो कंदा, दुआ घुरंदा त हिकिड़े अल्लाह घुरंदा, बास बासींदा त हिकिड़े अल्लाह बासींदा। हाओ कननि न जेके इन वाइदे ते बीहो हथ मथे खणी ऐलान कयो। अक़ीदे में मोहित थी रहो, अमलन सालिहन में निमाज़ सां मोहबत कयो, रोज़े हज ज़कात जूं पान में तयारियूं कयो, अबे अमा जो एहतराम कयो, यतीमनि सां हमदर्दियूं कयो, मिसकीननि सां हमदर्दियूं कयो, बीमारनि जी तीमारदारी कयो, मज़लूमनि जा साथी बणिजो, इस्लामी आइन जे लाइ क़ुरानी कानून जे लाइ जद्दोजहद कयो। होॾे ॾाढनि पटकनि वारा मैदान ते लही चुका आहिनि, अल्लाह उहा हिमत तव्हांखे बि शल नसीब फरमाए। हे पटको सवलो आहे, छो त हे 4 वाल 5 बाज़ार में वठी अचे। पंजवाल बाज़ार में वठी अचे, पटकड़ो ॿधी छॾिबो, वधि में वधि 25 रुपए वाल मिलंदो। 5 वालनि जो घणो थियो? ॾाढियां ॻाल्हायो साईं, 125। 5 वालनि 125, 25 रुपए वाल सां सुठो कपिड़ो मिलंदो पटके जो। हाणे हीअ काथों वठूं ॾाढ़ी सुवारी? या त रखाइणी पवंदी। हिमत कयो, ॾाढ़ियूं पटकार खाइण तव्हांजो कमु, हुज़ूर जी सुन्नत जीआण तव्हांजो कमु, फतह ॾियणु अल्लाह जो कमु आहे। तव्हां मुहम्मदी निज़ाम चाहियो था, ऐं तव्हांखे ॿुधाइण थो मां घुरां त इस्लामी निज़ाम अचण वारो अथव। छो? बचे बचे जे वात मां, पोढ़े जवान जे वात मां, बाज़ार में, दुकान में, होटल में, घिटीअ में, घर में इहो आवाज़ ॿुधण में अचे थो त जेकर इस्लामी आइन हुजे, असां पाण सां नाह कयोसीं, फलाणे जो पुटु मरी वियो, फलाणे जो भाउ खजी वियो, फलाणे जो दुकान फुरिजी वियो, फलाणे जो घर फुरिजी वियो, फलाणे खे शहर बाज़ार में, क्लाथ मार्केट में, सोना बाज़ार में, फलाणी जा बाज़ार में रड़ लगी पई आहे। जेकर इस्लामी आइन हुजे हा त इहा हालत न थिए हा। बचो बचो पोढ़ो जवान इहे रड़ियूं दाहूं करे रहिया आहिनि न। हाणे जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिलियो त मां यकीन सां थो चवां, तव्हां सिरकब यानी सिरदड़ जी बाज़ी लाइ इंशा अल्लाह ताला मुस्लिम लीग खे ऐं पीपुल्स पार्टीअ खे बाहां ॿधी या बहादुरी जो मुज़ाहिरो करे या मेड़ मिनत करे जिंद छॾाए तव्हां सभु इस्लाम ॾे हलाईंदव। इहा उमेद तव्हां में रखिजे। हथ त यार अॻे बि ॾाढा कयां, उहे ई था खणो की न सचाई वारा था खणो? जेके सचाई वारा हथ मथे खणनि, 2 हथ मथे खणी ऐलान कर। जज़ाक। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो पुरसकून माहौल में वेही तव्हां मुंहिंजे अर्ज़ मारूज़ खे ॿुधो आहे। अल्लाह ताला क़बूल फरमाए जेके ॻाल्हियूं आहिनि पुट। ऐं वधीक दुआ आहे त अल्लाह से मूंखे ऐं अव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं दुआ आहे त मौलाना डॉक्टर साहब जे इम्र में, इल्म में, अमल में अल्लाह से ऐं अव्हां जमात जे इल्म में, अमल में वधीक अल्लाह से बरकत पैदा फरमाए। सभिनी खे दीन जे कमु करण जी अल्लाह से तौफ़ीक़ नसीब फरमाए। पुट छा आहे? साईं अरब त महिरबानी करे इहो वाज़े करे ॿुधाईंदा त आज़ान खां अॻु में सलात पढ़णु जाइज़ आहे या न? पुट मुंहिंजे हुज़ूर साईं जे ज़माने में हज़रत बिलाल साईं न चई, कुबा मस्जिद में, नबी मस्जिद में अज़ान मिंबर ते बिही हुज़ूर सोने जे साम्हूं हज़रत बिलाल अज़ान चई, उन में सलात न पढ़ियूं। हे सलात नथा पढ़नि, सलाम था पढ़नि। ॾुख त इन ॻाल्हि जो आहे जो सलात ऐं सलाम जो बि दोस्तनि खे फ़र्क़ु मालूम न आहे। सिज सिज आहे, चंड चंड जो नालो चंड रखबो, सिज जो नालो सिज रखबो, सितारे जो नालो सितारो रखबो की न? तव्हां जेका सितारा बि सिज आहिनि। अब हाणे सिज उभरियो बीठो हूंदो, सितारा जो बीठा आहिनि। हिकु आहे दुरूद शरीफ़, ॿियो आहे सलाह शरीफ़, टियों आहे सलाम। हुज़ूर साईं फरमायो त जाते बि हुजो सलाह शरीफ़ माते पढ़ो, दरूद शरीफ़ माते पढ़ो। चपन जी आलाणी तव्हांजी ख़तम न थींदी त अल्लाह से नूरी मलाकनि जे ज़रिए मुंहिंजे रोज़े अतार में तव्हांजी सलात ऐं दरूद पहुचाईंदो। मां तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि ऐं अल्लाह तव्हां ते रहमतूं बरसाए छॾींदो।
ऐं साईं फरमायो जॾहिं मुंहिंजे रोज़े अतहर ते अचो त पोइ मां ते अची सलाम पढ़ो, पोइ अलाह ताला मूंखे तव्हांजो सलाम ॿुधाईंदो, मां तव्हांजे लाइ वालेकुम सलाम रहमतुल्लाह बरकातहू चवंदुसि, तव्हांखे मग़फ़िरत ऐं रहमत सां रब मालामाल करे छॾियो। जॾहिं नबी साईं जा आख़िरी पसा आहिनि, सोणे साईं जूं आख़िरी घड़ियूं आहिनि, साहिबनि जे अखियुनि में पाणी पियो छुले। साहिबनि साईं फरमायो, पुट छा आहे, छो परेशान थिया हो? चईंसि तव्हां जुदा थियण वारा हो, असांखे तव्हांजी जुदाई झोरे थी विझे। पाण फरमायूं मन ज़ार क़बरी फ़कन्नहु ज़ारनी, गणती न कयो मां खां पोइ दुनिया मां हिजरत करे वञण खां बाद, दुनिया मां लड़े वञण खां बाद, दम परवाज़ थी वञण खां बाद, जॾहिं मां रोज़े अतर में अचां, क़बर मुबारक में अचां, पोइ तव्हां मुंहिंजे क़बर ते ईंदव त अलाह साईं तव्हांखे ओड़ो ई सवाबु ॾींदो जहिड़ो रूबरू ज़ियारत में रब तव्हांखे सवाबु ॾींदो। तव्हां सलाम पढ़ंदव त रब तव्हांजो सलाम मूंखे ॿुधाईंदो। सलात ऐं दरूद हर जाइ ते जाइज़ आहे। सलाम सवाइ नबी मस्जिद जे, सवाइ रोज़े मुबारक जे ॿिए जाइ ते जाइज़ ई नाहे। निमाज़ ऐं रोज़ो अल्लाह जो हर जाइ ते जाइज़ आहे, पर तवाफ़ अल्लाह जे काबे वारी मस्जिद खां सवाइ ॿिए जाइ ते जाइज़ ई नाहे। अल्लाह जी इबादतूं बि आम बि आहिनि, ख़ासि बि आहिनि। हिकिड़ियूं इबादतूं आहिनि जेके मख़सूस जॻहुनि सां वास्तो थी रखनि। नबी साईं सां बि असांजो वास्तो आम बि आहे त ख़ासि बि आहे, अल्लाह सां बि असांजो वास्तो आम बि आहे त ख़ासि बि आहे। निमाज़ हर जाइ ते पढ़ो, पछाड़ीअ रोड ते लटो विछाए पढ़ो बि थींदी, शबर ते पढ़ो बि थींदी, बने ते पढ़ो बि थींदी। रोज़ो जाते वञे उतां ते रखो। कराची वारो लाहौर में रखे, लाहौर वारो सफ़र जे करे तकलीफ़ जे न रखे, कज़ा करे बि ठीकु आहे, पर जे रखे त जाइज़ अथसि, हर जाइ ते रखी सघे थो। पर तवाफ़ सवाइ बैतुल्लाह शरीफ़ जे जो ॿी कंहिं मस्जिद जो करे नथो सम्झे। अहिड़ी त सोणी डॉक्टर साहब मसीह ठाराई आहे, हिम्मत करे हाणे इन जो तवाफ़ को करे त हाजी सरींदोसि न। भला कायम शाह बुखारी वारी मस्जिद जो तवाफ़ करे, हे त वहाबिन वारी मस्जिद, हू न मस्जिद जो सैयद सहारे वारी जी कजे तवाफ़। पुट सुभाणे ॿधो इहराम अथई त हाजी थियूं, कयो बिस्मिल्लाह रहमान ॿधो लुंग वठी अचूं, ॿ टे नोड़ पुट सऊदिन खां रुमालो वठी अचूं। हजमन खे तयारु कयो त हिकिड़ी सुलुंट आहिनि, 5 रुपए में हाजी मिंट ॾींहुं टिप ॾींदा हलिया वञो। ख़ुदा जा बाना, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। सवा सभु चओ ॾाढिया त जहिड़ी तरह बैतुल्लाह शरीफ़ खां सवाइ अल्लाह जे तवाफ़ वारी बात ॿिए जाइ ते जाइज़ न आहे, अहिड़ी तरह सलाम वारी निस्बत मोहम्मद करीम सां सवाइ रोज़े अतर ऐं मदीने नबी मस्जिद जे ॿी जाइ ते जाइज़ न आहे। हे त बांग खोग में सलाम था पढ़नि, जेको जाइज़ ई न आहे ॿिए जाइ ते पढ़णु। हीअ मदीने जी बेअदबी आहे, हीअ रोज़े अतर जी बेअदबी आहे, हीअ गुंबद ख़िज़रा जी बेअदबी आहे। मां कसम खणी थो चवां, तव्हां शीशनि जा रोड ठाहियो तॾहिं बि असां मदीने जे घिटीअ जे बराबरि बि नथा सम्झूं। तव्हां सोन जूं माड़ियूं ठाहियो, तव्हां असां मदीने जे झूपड़नि जे वटि बि लाल करण जूं माड़ियूं न सम्झंदासीं। कराचीअ जा बंगला, इस्लामाबाद जा महलात, तव्हांजे साईं कोहमरी जा महलात ऐं बंगला, रावलपिंडी जा बंगला, तव्हांजा वज़ीर आज़म हाउस, तव्हांजा सदर जा प्रेसिडेंट साहब जा बंगला, मां सम्झां, मां थो चवां मदीने शरीफ़ जे मिटीअ जे दज़ बराबरि बि न आहे। जेको कमु मदीने में करणो आहे उहो लाड़काने में करणु नाजाइज़ आहे, जेको अमल मदीने में करणो आहे उहो कराची में करणु नाजाइज़ आहे, जेको अमल मदीने शरीफ़ में करणो आहे उहो लाहौर में नाजाइज़ आहे करणु, जेको अमल मके में करणो आहे उहो ॿी जाइ ते कंहिं मस्जिद में करणो न आहे। ॾाढिया वॾिया असां चओ त तवाफ़ सवाइ बैतुल्लाह शरीफ़ जे मस्जिद जे ॿी जाइ ते जाइज़ न आहे, सलाम सवाइ हुज़ूर जे रोज़े अतर ऐं नबी मस्जिद जे ॿी जाइ ते जाइज़ न आहे। मां पुछो अॻ में त ग़लति मसइलो पुछो अथव। तव्हां पढ़ो था सलाम ऐं पुछो था सलात। लिखण वारे वीचारे खे एतिरो इल्म बि कोन्हे, उस्ताद वटि को अल्फ अंब बेबला बि न पढ़ियो आहे। सोचे त पुट लिखजे। असांजे मुंहं में बि अहिड़ा अलाह जी कुदरत सां अणपढ़ियल पइजी विया आहिनि जो सॼो ॾींहुं छड़ो सम्झाइण ते लॻे। चओ अटो त कयूं वेठा आहिनि घोबाटो। मूंखे यादि आहे, मां सां हिकिड़ो दोस्त पढ़ंदो हो गॾु, पोइ अली मोहम्मद साहब चन्नो ऑफिसर हो, SDO, इम्तिहान वठण आयो तालीम खाते जो। पोइ उन जे पीउ साहब खे सिफारिश कई, चईंसि हाणे हिन खे पास करें तो हिन खे बि पास कर, मुंहिंजे नाले हिन खे बि करे। चई मां हिन खे त कयुमि जो हिन चङा ॻाल्हियूं कयूं,
हिन खे कहिड़े लक्षण ते पास कया तोवारे खे? चई छो साईं? चई बी हेरिया पेरेंट्स खे सॾु करे ऐं पुट जो इम्तिहान थो वठे। हिन भित ते हथ ॾेई छित नाले पे पुछे त हो वरी छित खे करे पियो भित, वरी हेॾे हथ मटाए उहो SDO साहब पियो चए हिन छित भित नाले त वरी उनखे करे पियो छित। जीअं हाणे ॾे हवाल जंहिंखे भित ऐं छित जो फ़र्क़ु नथो अचे, मां छा ते पास कयां? चईसीं हाणे ॿियो महिरबानी कर ऐं बंदि ॾिस तोखे मेहूं घणियूं आहिनि, पलाल जो बिंड ॻोठ पुॼाए वेंदो मां। ओहो झली कलवाड़ी जो साखीअ जो हे लिखण वारो को पलाल जे बिंड ते पास थियो आहे, बाक़ी आलम त नाहे। पढ़ो था तम बांग जे अॻितो सलाम पुछो था, सलात सलात पढ़णु हर जाइ ते जाइज़ आहे, हर वक़्तु जाइज़ आहे, को गुनाह कोन्हे। पर बांग जे वक़्तु बिस्मिल्लाह खां सवाइ ॿी शइ नथी पढ़ी सघिजे, सा बि आस्ते ॾाढियां पढ़बी त बांग जो जुज़ थींदी, बांग जे हिसे में बांग जे हक़ में ख़यानत थी पवंदी। जेको बांग में ख़यानत कंदो उहो मुहम्मद जो उम्मती थी न उथंदो। हुज़ूर मनो कई हज़रत बिलाल साईं खे त बांग में बिस्मिल्लाह बि आस्ते कर, दिल में ज़बान सां आवाज़ न कर। इन जो बिस्मिल्लाह जो मता माण्हू इन खे बांग जो जुज़ बणाइनि। अल्लाह अकबर खां बांग शुरू कर, ला इलाहा इल्लल्लाह पूरी कर। जॾहिं बिलाल साईं वरहनि जा वरह मुंहिंजे मुहम्मद जे अॻितो मिंबर ते बीही बांग अल्लाह अकबर खां शुरू करे ला इलाहा इल्लल्लाह ते पूरी कई आहे त जो विच में अॻ में को हिकिड़ो लफ़्ज़ बि बांग में वधाइण या खुटाइण जाइज़ ई नाहे मुस्लमान खे। तव्हां मुस्लमान आहियो या न आहियो? जेके आहियो हथ मथे खणी ॿुधंदा। पोइ मुस्लमान खे नबी साईं जे तौर तरीक़े ते हलणो आहे कि न पंहिंजे अकुल सां पंहिंजे दीन खे ड्राहिणो आहे। दीन ड्राहियो न, नबी साईं जे तरीक़े ते हलो, पंहिंजा ॿई जहान तव्हां कामयाब कयो। ऐं शरारतुनि खे हीअ दीन में बग़ावत करणु वॾी शरारत आहे, उनखे गुनाह सम्झो। अलाह साईं तव्हांखे उहे बांग नसीब करे जीअं मिठड़े मोहम्मद जे साम्हूं हज़रत बिलाल साईं नबी हुक्म सां बांग चई, अलाह कंदो उहा बांग रहंदी। तव्हां तोड़े बांग खे ड्राहींदव, अॻितो सलाम चई, विच में आल्ट्रेशन करे तोड़े डीज़ल इंजन हणंदव, वरी हणो आल्ट्रेशन जा शौक़ीन हो, तॾहिं बि हक़ वारा रहंदा जेका उहा बांग चवंदा रहंदा क़यामत ताईं जेका हज़रत बिलाल बांग मोहम्मद मिठड़े जे साम्हूं चई आहे। न तव्हां बांग खे मटाए था सघो, न तव्हां कलमे खे मटाए था सघो, न क़ुरान खे मटाए था सघो। अजायो जख था मारियो, जख मारण में कुझु न थींदो। उहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो जीअं मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जो तरीक़ो ऐं सुनत हुजे। आल्ट्रेशन इस्लाम में न हलंदी। मां हिकिड़ी दफ़े गाॾी पियो ठारायां, मूंखे दोस्तनि जो साईं डीज़ल इंजन हणा। मां चयो आहे मुंहिंजी गाॾी पेट्रोल वारी आहे, डीज़ल इंजन आहे। ख़्यालु थी वियो हिकिड़े अहिड़ी नकी कई जो वाह वाह। ॿिए वरी चयोसीं आल्ट्रेशन न कजांइ, रोज़ मिस्त्री वटि बीठो हूंदे। हे जुगाड़ी कमु आहे न, हेॾो जो हेॾे, हेॾो जो हेॾे, हेॾो वारी वारो रे हेॾो वारो हे त आल्ट्रेशन कनि कलमे में बाग में। पोइ तव्हां क़यामत ॾींहुं हिते बीठा हूंदव दग में मिस्त्री वटि, जन्नत में विख ई नसीब न थींदव तव्हांखे। महशर जे मैदान में ॿिया धिका खाईंदव जहन्नम जे किनारनि ते। न कलमू मटायो, न अज़ान मटायो, न क़ुरान मटायो। कलमू बि उहे पढ़ो जीअं सोने साईं पढ़ायो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बस बांग बि उहे चओ जीअं मुंहिंजे हुज़ूर साईं चवराई आहे, क़ुरान बि उहे यादि कयो जेको हुज़ूर साईं वेही पढ़ायो आहे। हल सी ॿी ॻाल्हि जाऊक जी माना वज़ाहत सां बयान कंदा। बशरियत मञूं था पर बयान न कर। जेकॾहिं बयान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। अॻ में त असां तव्हां बशर जी हैसियत सम्झूं नथा। जेकॾहिं बशर जी हैसियत तव्हांखे मालूम हुजे त मां थो चवां ख़ुदा ॼाणे थो तव्हां खां ख़ुशी लहे ई न। नूर त इंसान जो नौकर आहे, जिन्नत इंसान जे अॻितो का शइ न आहिनि। नूरी ऐं नारी खाकिन जा रब नौकर करे छॾिया। तव्हांखे नौकरनि वारो दर्जो रुतबो वणे थो, ग्रेड वणे थो, आका वारो दर्जो नथो वणे रुतबो तव्हांखे। इंसान नूर ऐं नार जो आका है। क़ुरान मजीद में अल्लाह से नूरनि जी तारीफ़ न कई आहे, नारनि जी तारीफ़ न कई आहे, इंसाननि जी कई आहे। अल्लाह से फरमाया तो वलक़द करमना बनी आदम। करमना जी माना छा? इज्जत वारो बणायो तसे असां कंहिंखे आदम जे औलाद खे। हल ॿी ॻाल्हि अल्लाह से फरमाया तो इन अल्लाह
اصطفى آدم ونوحا وآل إبراهيم وآل عمران على العالمين. آدم کیرو نہ بھلا پر انسان کہتا ہے ڈاڈو آدم انسان نہ بابا اہڑو زٹ داڑو بھلا سجو بھی جو زٹن میں شروع تھی جو رات جو تو کوڑ نہ ہنو پوءِ ڏينهن جو وڃي ہن جو بھلا ڈاڈو آدم کیرو تاں جي چوڻ دي نہ ماں قرآن کو تو پوڇاں. اللہ سے فرمایا تو انی جاعل فی الارض خلیفہ سے شاموں تو خلیفہ پیدا کریں. فرمایا تو انی خالق بشر من تین مانا مٹی. ہاں سن کے کیڑی عزت تو ڈے. فرما تو والتین والزیتون وطور سینین وهذا البلد الامین لقد خلقنا الانسان. بھولی ویسے نہیں ماں پتا لاڈ کرنے جا ڈاڈا حساس مانو ہیڈی چک تو کئی وجہ پکڑیو نہ تھا یہ ہوں پٹ لقد خلقنا النور جے کے چوتھا یہ نہ ہے ہتھ متے گھنو بھلا متا ہی ہو جے لقد خلقنا النار یہ بھی جے کہ چوتھا یہ نہ ہے ہتھ متے گھنو تو خبر ہے. ہاں ٹیوں نمونو تو پڑھا بدھو. اللہ سے فرمایا تو لقد خلقنا الانسان فی احسن تقویم. اللہ کے چمو یہ نہ ہو ہکڑو جٹ بھی چے پر واہ بنی رعایت کرے ویو. ہاں جٹ جا پٹ جی رب ہی اسان جی رعایت کریں پو آ تاش تے کھادا چھا کندو اسان کے. ڈاکٹر صاحب والا کاٹھے بیٹھو ہے پرے بیٹھا سائیں فتوا لگی وئی تھی چئی تو چوڻو یہ نو صلاح کے پر وہاں بنی رعایت کرے ویو. اے ظلم ترسو ہے ناحق ترسو بیا تو وہاں بن خود جنتا پر اللہ بھی ڈجیو جیکو جڑو ہی نہ ہے. اللہ سے فرمایا تو فما یکذبک بعد بالدین. इहो कीअं रुजंदो जेको हाकमन जो बि हाकिम आहे. इहो कीअं कंहिंखां रुजंदो जेको फरमाए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु वहुव अला कुल्लि शैइन क़दीर. इहो ॾिजे वाह बिन याद करे इहो कीअं ॾिजे जेको फरमाए थो कुल अल्लाहुम्म मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर. हुजूर साईं खे सबा हुजूर साईं खे नसबा अञा ताईं आल बैत इज़ाम अञा ताईं आले रसूल सैयद मोहम्मद शाह मरोटी जो औलाद सैयद मोहम्मद शाह जो खानदान सैयद अब्दुल्ला शाह बुखारी ऐं दीगर अहल बैत इज़ाम ऐं सादात इकराम दुनिया में मौजूद आहिनि. जे हुजूर जी इंसानियत जो इनकार तो थिए त सैयदनि खे गारियूं थियूं ॾिनियूं वञनि. सैयद हलाली आहिनि सचे नबीअ जी औलाद आहिनि
सचे नसब हसब सां तालुक रखण वारा आहिनि। मुंहिंजो मोहम्मद अबे अमा वारो आहे, मुंहिंजो मोहम्मद बीबिन सगोरिन वारो आहे, मुंहिंजो मोहम्मद औलाद पुटनि न्याणियुनि वारो आहे, मुंहिंजो मोहम्मद करीम ॾोटनि वारो आहे, इमाम हसन हुसैन जो नानू आहे। असांखे वॾो ईमान आहे त मोहम्मद करीम इंसान ज़ात जो सरदार आहे, इन जे करे नूरनि जो बि सरदार आहे त नारियुनि जो बि सरदार आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, बाक़ी तव्हां जे नथा सम्झो त मां तव्हांखे सम्झायां। यदुल्लाह फौक ऐदीहिम, अॻ में त हुआ त सम्झी छॾियो लैसक मिसलिही शय, अल्लाह जे मिसल का शइ आहे का। यदुल्लाह फौक ऐदीहिम हिकिड़े मोहम्मद करीम जे लाइ न आहे, ऐदीहिम जमो जो सीगो आहे, माना सभिनी ईमान वारनि जे हथनि जे मथां अल्लाह जे रहमत जो हथ आहे, रब जे मदद जो हथ आहे। हज़रत ईसा नबी मदद घुरी, मन अंसारी इल्लाह, केर तो अल्लाह जे मदद का अचे, रब मदद घुरंदो आहे। माना मन अंसारी इला दीन अल्लाह, रब जे दीन लाइ केरु मददगार थींदो, दीन जी मदद कबी आहे, अल्लाह जी मदद कबी आहे। रब मदद खां पाक आहे, मदद करण वारो आहे। यदुल्लाह फौक ऐदीहिम जी माना है अल्लाह जे रहमत वारो हथ, अल्लाह जे मदद वारो हथ। ॿी जात फरमाई अल क़ुरान युफस्सिर बाज़हु बाज़ा, इन आयत जो तफ़सीर वरी ॿी आयत सां रब साईं कयो, या अय्युहन नबी हस्बुकल्लाह व मन इत्तबाक मिनल मुमिनीन, ऐं पैगंबर करीम तोखे मां अल्लाह काफ़ी आहियां ऐं तुंहिंजे मथां ईमान आणींदड़ क़यामत ताईं जेके मोमिन आहिनि उन्हनि जे मदद लाइ मां रब काफ़ी आहियां। न कंहिंखो डिॼनि, न कंहिंखो घबराइनि, न कंहिंखो हिचकिचाइनि। जॾहिं बि जॾहिं मोमिन मैदान ते लहंदो त मुंहिंजी मदद शामिल हाल थींदी, फतह हक़ वारनि खे नसीब थींदी। असां हक़ ते आहियूं, तंहिंजे करे हक़ वारनि खे फतह थी आहे। हेड़ी जमायत हिन जलसे में, हे मीरा खाना रोड ते, हे लालकानी शहर में, इहा हक़ हुजण जी निशानी आहे न। रड़ियूं थियूं थियनि, दाहूं थियूं थियनि, हेॾे होॾे हूअं, हो बि वेठा आहिनि। हा हिननि जो लिखो, हे हर किथे मुला आहिनि, हे लिखो छा था चवनि, हिनखे लिखो ॿोली, होॾे पुॼायो, होॾे कराची बि हिकिड़ो परचो वञे, इस्लामाबाद वञे। हेॾो वारा हिते बीठा आहिनि, होॾो रोडनि ते आहिनि, होॾो वरी क़ुर खई बीठा आहिनि, पटकनि वारा, सुहारनि वारा। ख़बरदार न वञिजो, न वञिजो हेॾे, छो चए हो अथव, हे फिरियल अथव छा, केॾी रुकावट आहे। इन अहिड़ियुनि रुकावटुनि जे बावजूद, अहिड़ी पुलिस जे बावजूद, हेॾी दहशतगर्दी जे बावजूद, हेॾे बंदोबस्त जे बावजूद, हेॾी ख़ल्क़, हेॾो हुजूम, हेॾो इज़्दिहाम, हेॾो रहमत जो सैलाब, इहा हक़ ते हुजण जी अलामत आहे। असां हक़ ते हूं तॾहिं अल्लाह असांजी जमात दिन ब दिन हज़ारनि जे तइदाद में हर जाइ ते वधाईंदो थो वञे। हस्बुकल्लाह या अय्युहन नबी हस्बुकल्लाह व मन इत्तबाक मिनल मुमिनीन, जेके ईमान वारा क़यामत ताईं तुंहिंजे कॾ लॻंदा, जीअं मां तुंहिंजी मदद थो कयां उन्हनि जी बि क़यामत ताईं कंदो रहंदुसि। इहा आहे यदुल्लाह फौक ऐदीहिम ईमान। पर जे मां तफ़सील कयां त सॼी राति लॻी वेंदी, अकुल वारे जे लाइ इशारो ई काफ़ी आहे। अञा जे करे कंहिंखे सम्झणो आहे त मां राति ते टिकियो पियो आहे, अचे कलाक ॿ कलाक पुछे, पुछणा न मुंझणा, पुछण पुट वॾो सवाबु आहे। पुछण जो हक़ तव्हांखे क़ुर शरीफ़ ॾिनो आहे, इन में असां ख़ुशी थींदी आहे जो दोस्त पुछी पंहिंजो सूर ठारनि। ईअं न चवनि घर वञी त जेकर पुछां हा, ईअं न चवे, पुछे पंहिंजी दिलि ठारे, अलाह कंदो मुंहिंजी लही वेंदसि। हा सी ॿी ॻाल्हि, अल्लाह ताला जल जलालहू शैतान मलून खे अल्लाह तकब्बुर में ॾिसी फरमायसि, फ़ख्रुज, निकिरी वञ मुंहिंजे रहमत मां, इन्नक रजीम, तूं तड़ियल आहे, निकिरी वञ मुंहिंजे रहमत मां। छो तो मुंहिंजी नाफ़रमानी छो कई, मूंखे आदम जे सजदे जो मक़सूद न हो, मूंखे हुक्म जी तामील कराइणी ही, इज़ अमरतुक। अल्लाह क़ुर में फरमायो, जंहिं महिल मां तोखे हुकुम कयो त हीअं कर, तो छो छा कई, छो कई, ईअं छो चई त न ख़ैरुम मिनहु ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन, ईअं छो चई। इज़ अमरतुक, जॾहिं तूं मुंहिंजो बानू है, मां तुंहिंजो ख़ालिक़ुज़, तूं मुंहिंजी मख़लूक है, मां तुंहिंजो मालिकुज़, तूं मुंहिंजो ममलूक है, तोखे यस करणी ही, हाव करणी ही, तोखे जी करणी ही, तो ईअं बास मुनाज़रा कया, फ़ख्रुज इन्नक रजीम, निकिरी वञ मुंहिंजे रहमत मां, तूं तड़ियल आहे। इन्ना अलैक लानती इला यौमिद्दीन, एॾी मुंहिंजी तो ते कावड़ आहे जो क़यामत ताईं तो मुंहिंजी लानत ताईं न लहंदी।
या मुतकब्बरन जी सज़ा है। तॾहिं फरमाई कद ख़ाब कुल जब्बार अनीद, जेको वॾाई कंदो बर्बाद थी वेंदो। मुंहिंजे हुज़ूर फरमायो जे वॾाई कई तकबर कयो सीटियो उन खे रब ज़रियूं ज़रियूं करे जहन्नम जे बाहि में छॾींदो। ऐं मुंहिंजा अदा सभ खां अॻु में वॾाई खोर मुंहिंजे हुज़ूर खां पुछा कई वई केरु आहे? पाण फरमाई मल मुतकब्बिरून या रसूलल्लाह, केरु आहे मुतकब्बिर साईं? पाण फरमायूं अल्लज़ीन यतहावरून बिस्सलात, जेके निमाज़ में सुस्ती था कनि, अलाह जी निमाज़ नथा पढ़नि, उहे वॾाई खोर आहिनि जो कंध में किली अथनि, जो रब जे आॾो नथा निवड़नि। निवड़न जे लाइक़ु, सजदे जे लाइक़ु, रुकूअ जे लाइक़ु, दुआ जे लाइक़ु, बास जे लाइक़ु केरु आहे? मलाइकनि खे अलाह साईं आदम अलैहिस्सलाम बहैसियत काबे जे अॻियां ॾिनो हो त काबो इहो आहे तव्हांजो, सजदो मुंहिंजो आहे। 1,24,000 नबियनि खे बहैसियत काबे जे बैतुल मुक़द्दस अलाह सी नसीब कयो हो। तव्हांजो काबो इहो आहे, इन मूं कयो, पर सजदो मुंहिंजो कयो, रुकू मुंहिंजो कयो। सजदो न आदम जो आहे, न सजदो बैतुल मुक़द्दस जो आहे। असां नबीअ जी उम्मत खे अल्लाह ताला मके शरीफ वारो बैतुल्लाह बहैसियत काबे जे नसीब कयो आहे। इहो असांजो सजदे जो मरकज़ न आहे। सजदो इन खे नथा कयूं, सजदो अल्लाह जो आहे। छड़ो जहत मुक़रर थी आहे त हिन तरफ़ मुंहुं करे काबे ॾे हिन पासे सजदो कयो त जीअं नज़्मो ज़ब्त तव्हांजो रहे। बाक़ी सजदो रुकू दुआ ऐं बास हिकिड़े अल्लाह जो ई हक़ आहे। इहो काबो बि अध नमाज़ में मिलियो आहे। हलो मां सां मदीने शरीफ़, मां तयारु वेठो अलाह जे फज़ल सां, चंद ॾींहंनि में निकिरी हलियो वेंदुसि अलाह जे फज़ल सां। वञी तव्हां सॼी जमात लाइ दुआऊं घुरंदुसि इंशा अल्लाह ताला। हलो त मां उहा ज़ू क़िबलत आहिनि तव्हांखे मस्जिद ॾेखारियां जेका ॿिनि मेहराबनि जी आहे, जंहिंमें अध निमाज़ में मुंहिंजे हुज़ूर हुन काबे जे बजाय हिन काबे ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण जी दुआ घुरी। अल्लाह जी फरमायो कद नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस समाए, ऐं पैगंबर करीम निमाज़ जी हालत में बार बार तव्हांजो आसमान जे निहार मां ॾिसी रहियो आहियां। गणतीअ जी ज़रूरत न आहे, तुंहिंजो इहो इरादो आहे त 16 महीना जंहिं बैतुल्लाह शरीफ ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ी अथमि, जेकर इन्हीअ नो मुंहुं मटे करे ॾाढे इब्राहिम वारे काबे ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण जी मोकल मिले, फवल्लि वजहक शतरल मस्जिदिल हराम, भली तूं अध निमाज़ में बैतुल मुक़द्दस शरीफ खां मुंहुं मुबारक फेराए बैतुल्लाह शरीफ काबे ॾे मुंहुं कर। मां अल्लाह जे तरफ़ां तो मोहम्मद करीम खे इजाज़त आहे, इजाज़त आहे, अध निमाज़ वारी दुआ तुंहिंजी मंज़ूर आहे। मालूम थियो त बैतुल मुक़द्दस खे सजदो न हो, अल्लाह खे सजदो हो। छड़ो इहा जहत ही, इहो तरफ़ हो। रब फरमायो हुन तरफ़ न मुंहुं कर, वरी हिन तरफ़ कर, मां रब जी मोकल थी। मुंहिंजा अज़ीज़ो इहा सज़ा मिली इन करे हिनखे जो अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी कई। हा साईं थियो। छा अल्लाह पाक खे इहा ख़बर न हुई त मां हिनखे मिटीअ मां पैदा कयो आहे? अल्लाह पाक त चई सघे थो, पर शैतान चयो त अल्लाह पाक हुन ते लानत करे तड़े छॾियो। अल्लाह से इहो सबब न ॿुधायो आहे क़ुर में। पुट कुझु इल्म बि पढ़ो। अहिड़नि जाहिलनि जी पिड़ पइजी विया हो जंहिं तव्हांखे अटो ऐं गोबाटो सेखारियो आहे। रब ईअं न चयो क़ुर शरीफ़ में त तूं हीअं छो न सजदो छो न आदम जो कयो। रब फरमायसि इज़ अमरतुक, जॾहिं मां तोखे हुकुम कयो त तो मुंहिंजे हुकुम जी तामीर छो न कई? मां तोखे चयो हीअं कर, तोखे चयो चरा करणी नहीं। मां जे बुंड लाइ चवां त बुंड ॾे मुंहुं करे सजदो कर, तो करणो हो। मां जे बुत लाइ चवां त हिन पासे सजदो कर, तो करणो हो। मां जे सिज लाइ चवां त हिन सिज ॾे मुंहुं करे सजदो कर, तो करणो हो। मां जे चवां त चंड ॾे मुंहुं करे सजदो कर, करणो हो। मां जे तोखे चवां उॾड़ त तोखे उॾड़णो हो। मां जे चवां वेह त तोखे वेहणो हो। जॾहिं मां हुकुम कयो पोइ तो ना छो कई? इन खे रब तकबर करार ॾेई हुनखे लानती बनाए छॾियो। सॼो सोचो त सही। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वाइस था फरमाइनि, साहिबनि जी जमात अची रही आहे, जमात इज़्तिहाम थी पियो, नबी मस्जिद माण्हू मापी नथा सघनि। साईं जन वेही रहो, ॿीहर बि फरमाए वेही रहो। हिकिड़ो साहिबी आहे, हिकिड़ो पेर मुबारक चावट दरवाज़े जेको अंदरि आहे, ॿियो ॿाहिरि आहे, उते वेही रहियो। ॿिया जेके जाते वेही रहिया। नबी से उनखे ॾिठो, उस टचकण में सड़े पियो, अधु कलाक थी वियो। ज़ाहिर कंदे कंदे नमाज़ पूरी थी। साईं जन फलाणो हेॾे अचे आयो। पुट छा कई? न अंदरि आए न ॿाहिरि सां छांव ते वेठे, उस ते वेही रहे। साईं तव्हांजो हुकुम आयो, वेही रहो। हाणे मां सोचुमि जेकॾहिं ॿाहिरी विख अंदरि थो कयां तॾहिं बि ईमान वञे थो, जे अंदरी विख ॿाहिरि थो कयां तॾहिं बि ईमान वञे थो। हुज़ूर फरमायो वेही रहो, भली उस ते सड़ा, पर इते वेहणो आहे जिते मां बीठो आहियां। इन खे चइबो आहे हुकुम जी ताबीर, इन खे चइबो आहे यस में। हूअं साईं मां तुंहिंजो नौकर आहियां, पर घोड़े खे पाणी में ॿियो को पीआरे। इन खे वॾेरो
पादरनि सां पघार ॾींदो कि न पैसनि वारी पघार ॾींदुसि, ॻाल्हायो ई नथा। हे गुरी पादर था खाइनि पुट, अलाह असांजा न, असां न वणंदासीं, असां सिखियल ई न आहियूं। मां अॼु बि पीर ॻोठ में चयमि, उते चयोसीं डॉक्टर ख़ालिद खे, अब्दुल्ला शाह खे, हज़रत बेर वारे खे, फलाणे खे, ॾाढियूं हिते गारियूं मिलियूं। मां त शुक्र अलहमदुलिल्लाह। हिकु त हिननि जा गुनाह लथा, ॿियो असां गारियुनि जो जवाबु गारियुनि सां न ॾींदासीं। असां ठाहिरायो आहे हज़रत सादी रहमतुल्लाह अलैह वारो तोबरो। हे जेके गारियूं ॾींदा असां विझंदा आहियूं, हे गारियूं ॾेई ॾेई थकिजी पवंदा। असां क़ुर पढ़ी पढ़ी जन्नत में हलिया वेंदासीं। असां नबी जो फरमान ॿुधाईंदे ॿुधाईंदे जमात समेत जन्नत में। हे तिॾे वांगुरु गारियूं ॾेई ॾेई मेजालो पंहिंजो फाड़े जहन्नम जे ॿाहिरि मिलिया। 3.5 लख ॿियो छा मिलंदो आहे? कुल मूतू बि ग़ैज़ ऐली वधी विया, ऐली वधी विया। मां अलाह जो कसम खणी थो चवां त मां हिकु मुरीद बि न कयो आहे। अदा तव्हां मूं हिकिड़ो मुंहिंजो मुरीद आहे, ज़िक्र कयो मां वरितो आहे, बैत कई आहे, ऐं हर हिक खे में त अड़े भेण अहिड़ो कहर, मेखे जा मुरीद थी विया, मेखे जा मुरीद थी विया। फलाणा जागीराणी बि फिरी विया, अबड़ा जा मेखे जा मुरीद, फलाणा शेख बि थी विया, मेखे जा मुरीद थी विया। मां हिकु मुरीद न कयो आहे। हिननि वीचारनि खे वकोड़ियूं ढेजारियूं बीठा आहिनि, मेखे जा छा आहे? छड़ो हसद ऐं साड़ा पुट, कुझु बि कोन्हे। कुल मूतू बि ग़ैज़ कुम, सड़ी कोयला थी वेंदो पुट, कुझु हथ न ईंदो। हया इन में बचंदो जो तव्हां बि हेॾे हलिया अचो। सॼो जहान आयो आहे, बाक़ी 2.5 कणा छा कंदव? हीअ लज बि नथी थिए। सिंधीअ में वीचारी हिकिड़ी माई ही जाड़ी, जाड़ी ही नालो हुअसि माईअ जो। नुक़सान उन्हीअ जे में पाणी जो भॻो त उनजी बनी बुॾी वई। हेॾा ॿियूं बनियूं ॿोड़ींदो ॿोड़ींदो जाड़ीअ जे बनीअ में ॿार न ज़ाने वीचारनि जी बनी में टपी पियो पाणी। माण्हू भईदा माई जाड़ीअ मां तुंहिंजी बनी बुॾी वई। चयां बा मां कहिड़ो वञा, जाड़ी बि जग सां, जे जहान जी बुॾी आहे त मुंहिंजी बि हुन सां घणा। उहा कुराड़ी ही माई जाड़ीअ लाइ वयाड़ी मुस्लमान, उहा बि अकुल वारी ही, त जाड़ी बि जग सां। तव्हां जग कोई जो था, हेड़ो जग सां बीठो आहे। हे पोड़ा, हे जवान, हे बीठल, हे होटल वारा, अदा तव्हां कंहिंसां हो? हिन जमात सां। ऐं हे जेके बीठा हो अदा जेके असांजे जमात सां हथ मथे खणो, हो वीचारा पुलिस वारा बि हथ खणी बीठा आहिनि जा, उहे बि असां सां थी विया। हे पाण था चवनि था अलाह बि इन्हनि सां ठहियलु आहे, रसूल बि असां सां ठहियलु, अलाह बि असां सां ठहियलु, इमाम बि असां सां ठहियलु, हे अवाम बि। बाक़ी तव्हांजे रुसण में भूसी बुन ते वेठी न वेठी। कुझु अकुल धारियो, कुझु सियाणा थियो पुट, हलिया अचो। हया में ना उघाड़ा थींदा वेंदो, अकेला थींदा वेंदो। सुभाणे कोई यारीअ जो खीर बि न पीआरियो त गिदड़ वांगुरु उना खां वेठा कंदो। हलिया अचो, हाणे महल अथव। मां सॾण आयो आहियां लाल करण मुलनि खे, अब अचो। अजमेर भाइर, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा साईं, मुंहिंजा मोहतरम प्यारा कलमे नबी ते सोने साईं ते जंहिं पढ़ियो आहे, हलियो अचे हिन जमात ॾे। हीअ ई जमात हक़ वारी आहे। हे जेके रुगड़ा सुगड़ा, हे नूंडड़ा सुंडड़ा, इहे जाहे वारा खोटाकड़, इहे छा कंदा पुट? इहा ॻाल्हि तव्हांजे शान वटो ई न आहे। मां वधीक बेअदबी कर नथो घुरां। तव्हांखे न सुवाल थो लिखणु अचे त जवाबु कीअं सम्झ में ईंदो? अलाह करे तव्हांखे का सही सोच सम्झ नसीब। अञा कुझु आहे पुट? साईं फतह सूरत जी पहिरीं आयत जी माना ॿुधायो। हिननि सुवाल कयो आहे त नेरनि मिली वई आहे, बाक़ी मंझंदि मिले। मां इरादो कयो त नेरनि ते छॾे वञा, मंझंदि वरी ॿिए जलसे में खणी कंदासीं पुट। हा भा छा कयो? हिननि खे क़ुर जी माना बि क़ुर अलाह ते एतिराज़ कावड़िया वेठा आहिनि। कजे छा? वहाबिन ते कावड़िया, ॿेर वारे ते कावड़िया, ख़ालिद साहब ते, मेखे ते, सैयद अब्दुल्ला शाह बुखारी ते कावड़िया, पर अलाह ते कावड़िया। ईअं छो चई त यग़फिर अल्लाह लकुम मा तक़द्दम मिन ज़ंबिकुम वा तअख़र। हाफ़िज़ो पढ़ो या आयत त हे दुनिया सॼी ॿुधे। फतह सूरत पढ़ो। हा 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 है। हाफ़िज़ बि निंड में थो पढ़े। हाफ़िज़ जागी पढ़ो न। हे हाफ़िज़ फतह पर वारो त न आहे। हे फतह कयूं वेठो आहे तरी तो आस्ते पढ़े। हाफ़िज़ हिते फतह करणी थी, ॾाढियां पर ॿीहर उते जान सॼो ॿुधे। वरी बिस्मिल्लाह विसरी वई। औज़ बिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ो अॻ में। हा साईं, बस हिन माज़ूर जी पिट ई खोड़ अथनि। अहिड़े टेम ते अधरात वीचारो थियो। हा साईं हाफ़िज़ सगोरा।
اللہ ہے. اللہ سے فرمایا تو انا فتحنا لک فتحا مبینا لیغفر اللہ لک ما تقدم من ذنبک وما تاخر. اللہ سے فرمایا تو پیغمبر روم فتح کرے نمائیں، پیغمبر مکو فتح کرے نمائیں، پیغمبر فلانو ملک فتح کرے نمائیں تو کہ مبارک ہو جے. انا فتحنا لک فتحا مبینا. ہانے غم جوں گھڑیوں تجوں محمد ہلی ویوں، ہانے خوشی جوں گھڑیوں تو کہ نصیب کیوں سے. ہے ملک بھی تو کہ ڈنو سے، ہے ملک بھی ڈنو سے، ہیڈے بھی آئیں. ہانے مکو بھی فتح تھو، طائف بھی فتح تھو، روم بھی فتح تھو، لبنان بھی فتح تھی، شام بھی فتح تھی، علاقہ فتح تھیندا تا وڃن. انا فتحنا لک فتحا مبینا. لکل شپل ناہے کھلل ڳالها تو کہ تنهنجي چڑھی کمانا جاڏے نڪرندے تاڏے فتح کرے موٽندے. حضور فرمايو سے اڃا غم نہ لٿو. جی ہاں ہے ملک بھی توکھے ڈنو سے، ہے بھی ودا کرے، تنجا بھی کافر بھجایا سے، تنجا مشرک بھی بھجایا سے، تنجا یہودی بھی بھجایا سے. اञا تجو غم ہی نٿو لہے، چھا بھلا رہو جیسے ॿियो त कुझु न रहियो. पर मुंहिंजे जमात में, मुंहिंजे उम्मत में, मुंहिंजे गुलामनि में के गुनाहगार आहिनि. कंहिं वीचारनि कलमे पढ़ण खां अॻु में गुनाह कया हा, किन वीचारनि कलमे पढ़ण खां पोइ बि ग़लतियूं कयूं थियूं. किन खां सगीरा गुनाह थिया हूंदा, किन खां कबीरा. हे नबियत न आहिनि जो मासूम हुजनि. मासूम त मांखे कयो थी, हे मासूम त न आहिनि. मांखे हुननि जे बख़्शिश जी गिणती आहे. उहे गुनाहनि जे जवाब में तोखे कहिड़ो मुंहुं खणी जवाब ॾींदा. रब फरमायो जे पैगंबर तुंहिंजी एॾी उम्मत सां निस्बत आहे, तुंहिंजी एॾी जमात सां मुहबत आहे, तुंहिंजी अहल बैत ने साहबनि सां एॾी निस्बत आहे जो हुननि जे गुनाह खे पंहिंजो गुनाह थो सम्झे, हुननि जे मग़फ़रत खे पंहिंजी मग़फ़रत थो सम्झे. त मां तुंहिंजे करे, तुंहिंजे ख़ुशि करण जे लाइ मां तुंहिंजे पूरी जमात जा अॻियां गुनाह पोयां गुनाह ईअं बख़्शम ॼण तो मोहम्मद खे बख़्शे छॾियमि. हल अञा ॿियो जवाब थो. नबी साईं त गुनाहनि खां पाक हो, पर दुश्मन मुंहिंजे नबी साईं खे गर्दन मुबारकनि में, कुल्हनि मुबारकनि में, जिस्म मुबारक में कई गुनाह चिंबड़ाया हा. ओ मुंहिंजे पाक हुज़ूर खे शाइर बि सॾियो हूं, मुंहिंजे पाक पैगंबर साईं खे जादूगर बि सॾियो हूं, जेको वॾो गुनाह आहे. गुनाह न आहे पर कुफ्र आहे, गुनाह हो न थिए. मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं खे हुस्न परस्त बि सॾियो हूं, कसरत अज़वाज जे करे कई इल्ज़ाम आया हूं. हाणे उन्हनि जे साण जे कारब से क़ुरान मजीद में फरमायो लियग़फिर अल्लाहु लक मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र. ओ मुंहिंजा नबी तूं त आहे त गुनाहनि खां पाक, पर हे बेईमान, हे यहूदी, हे नसारा, हे मके जा कुरैश तो ते कूड़ा इल्ज़ाम गुनाहनि जा मणी वेठा आहिनि. मां इन्हनि खे ॿुधाइण थो घुरां तॻ में त मुंहिंजो गुनाहनि खां पाक आहे, पर जे अथसि बि त मां अॻियां पोयां मुहम्मद खे गुनाह माफ़ करे छॾियमि. जे तव्हांजे नज़र न अथसि त कोन अथसि, मासूम थींदा आहिनि नबी. हे नबी जे दुश्मन खे इहा आयत नाज़िल करे रब साड़ियो आहे. अल्लाह नबीअ जे दुश्मन खे इहा आयत नाज़िल करे साड़ियो. हे वरी सजण था सड़नि बीठा. ईअं छो चई, छो चई, ईअं छो चई. लियग़फिर अल्लाहु लक, नबीअ गुनाह ई न कया, ईअं छो चई. हाणे न जो को सम्झंदो त असां सां काॾे वञूं. सिंधीअ में चवंदा आहिनि ढक तो रबाब वॼाईंदे वरिया थिया. रब साईं नबीअ जा दुश्मन साड़िया, जन नबी साईं खे जादूगर सॾियो. भला हे क़ुरान न आहे? अल्लाह से फरमायो त कान लिन्नास अजबन अन औहयना इला रजुलिन मिनहुम अन अंज़िर अन्नास वबश्शिरिल लज़ीना आमनू अन्न लहुम कदम सिद्क़िन इंद रब्बिहिम क़ालल काफ़िरून इन्न हाज़ा लसाहिरुम मुबीन. अल्लाह से फरमाया तो मां त पैगंबर खे हादी करे दुनिया में मोकिलियो, मां त मिठड़े मोहम्मद खे तरग़ीब ऐं तरहीब ला मोकिलियुमि.
ماں تو سॼी دنیا جي لاءِ رحمت العالمین کرے موڪليومانس، پر اللہ فرما تو کافر بېمان هيڙي منهنجي محمد کي به جادوگر تا سڏن. جيڪڏهن جادوگر تا سڏيو ته ما تقدم من ذنبك وما تاخر، اڳ ته منهنجو نبي جادوگر آهي ئي ڪون، پر جي تव्हां دشمن ڪوڙا منهنجي نبي تي الزام مڙيا ته ما معاف ڪري ڇڏيامانس. اڃا ٽيون جواب گھڻا جواب ٻڌايو. نيرن منجھند اڌ منجھند ٿي ويا، سڄي ڪيون ڪي پوءِ بس هاڻي اڌ تي بس ڪيون. اے منهنجا عزيز، قرآن تي اعتراض ڪبو आहे، سياڻا ته ٿيو. نه پڙهو مروڙي جو ترجمو، نه پڙهو بهروار جو، ڇو فلاڻي حضور سين جي لاءِ हीअं कयो. او خدا جا بانا ڪجهه سمجھو ته صحيح. الله हीअं چيو आहे نبي سين جي دشمن کي ساڻ جي لاءِ. الزام کافرن هر نبي تي هيا. موسى نبي تي مائي بيهاريو، بي رهي مائي، ماسا موسى زمزوري کيا، چي هاو موسى وچار بدجي آيو. اے کہہ رہا ہے پولیس اچي وئی، فوج اچي وئی، ماڻهو اچي ويا، وہ لنگا بھی اچي ويا دو لکھڻي. ڄاڻ موسى کي سزا ملي، بٽي وجائينداسي ددڪا مبارڪ ملنديون. گل کبي جي وئی سائين. موسى نبي چيو ته ڇا ہے؟ چي مائي بيجي تو ته بيٺي وئی. چي بلان مهرباني کيو، مائي بيٺي آ ماته ته سزا ڏيو، پر هڪڙي مهرباني کيو، مائي کي منهنجي منهن چاڙيو، ماکي ڏسي، ماکي سڃاڻي. موسى گھڻا ئي ٿي سگهن ٿا، متان کو ٻيو اڌو موسو هجي، متان کو ٻيو چاچو موسو هجي قرآن ۾ وٺ وٺي بھيڙا هيرو نا نبي آ. نبي بس بدلا ماته مائي ساک تي بيجي وئي، ساک تي. فرعون نه پيو منے. کابینہ جي وزيرن موکي شريف هوندا آهن کے شريفن جو سين ڳالهه نيتي جي تو مولوي صاحب کرے. نبي کر ته نه پيا وڃن نه، مولا سين ڳالهه سٺي تو کرے. هن کي ان مائي سان روبرو کيو، سڃاڻي مائي ته اهو آ. اها ڳالهه سڄي جمل آڻيوس. حضرت موسى نبي کي سامهون آندو. حضرت موسى نبي هيئن نهاريو ته مائي جي اکين ۾ پاڻي وهي ويو. فرعون تو جس روئیں شو تھی چے ماں ہیڑے چہرے تے کوڑ کی ہنا جن جے چہرے مو اللہ جی الوہیت جا نور جوں تجلیوں تھیوں نظر اچن. نبوت جی نورانیت نظر تھی اچے. ہے پاک ہستیا. حضرت موسیٰ سے فرما پو مجھے مٹھڑی ماں ماں تو کے ڈٹھو ہی نہ ہو کدی. تو نہ مجھے نیاणी آ، مجھے بھین آ، مجھے ماں ہے. ساکھاں کھنی مجھے متھوں پیجی وئی. بلا چھا تھی وئی چے سے ہن ظالم بیہاریو. हेॾा हेॾा पैसा बासी न त मौत सज़ा पियो ॾे. मां मरण जे भव खां पैसा कमाइण खां तो ते कूड़ हुयमि, पर तुंहिंजे चेहरे ते नज़र पई आहे. हाणे हया तो अचे, भली मुंडी लही वञे, पर मां तो ते बुहतान ऐं कूड़ न हणंदीमांइ. दुश्मननि त पर नबीअ ते कूड़ हया. बीबी ज़लीख़ा यूसुफ नबीअ ते कूड़ हयूं. छा कयूं तव्हां? अॼु आल इल्मु पुट उते घर रखी पोइ ईंदा वञी सुवाल करण. पुट कहिड़ो कूड़ हयईं? اللہ سے فرما تو ہمت بھی و ہم بہا. ماں کاتوں قرآن شریف پڑھی کاتوں پڑھا. اج ماں کے لال کانے جی کنڈ کڑش مو کن شرک جو کڈنو. اللہ سے فرما تو ہمت بھی و ہم بہا لولا اللہ برہان ربه. سدا بھی مائی پہ کرے ہے تلک علاج بھی پان بھی کرے وری بہجی بھی پان وئی. اللہ فرمایا تو مائی پکو ارادو کرے آئی، پر مجھے یوسف کے خیال خواب بھی نہ ہو. مائی ہلا ہلایا، پر یوسف نبی فرمایا قال معاذ اللہ. وقت پکڑ تھی، دروازہ بند تھیا. مائی جو ہے ریا چھوکرا چھوکرا ریا ماں پالے تو میں پر دی اماں اماں پر دی چے وری اماں تو کرے. ہے دروازہ قلف لگا پیا مقفل کنج مجھے قبضے میں کیر چھڑائی دی. متھے منہ کرے چیں جن جے قبضے میں ہوں، جن تو کے مرد عورت کرے پیدا کیو آ، جے ماں کے مرد کرے پیدا کیو آ، وہ پانے مجھے مدد فرمائیندو. رب فرماؤ یوسف نبی بند کمرن میں توکل رکھی سڏڻ تنهنجو کم آ، مدد کرڻ منهنجو کم آ، موٽڻ تنهنجو کم آ، کلا کلفت ٽوڙي ٻاهر کڏي بچائڻ مان رب جو کم آهي. نکتا جو دروازے تے مائی جو مرس بیٹھو، وہ وزیر اعظم. اگے مرد وزیر اعظم مرد ہوندا، هاڻي مائي تي. شکر الحمدلله.
वधीक तशरीह डॉक्टर साहब कंदा पाण कांटो इहो तो थी वियो आहे बीजे वियो असांखे जाम माई वज़ीर आज़म मुड़ुस खे चई त हे मुला हे छोकिरो हेरो रखियो अथई मां ज़ोरी पियो करे चई हा छोकिरा वज़ीर आज़म जी रहड़ तव्हांखे आई कान्हे त बुकियूं कढी विझेव मर्दनि वज़ीर आज़म जी रहड़ ई के जवान झलींदा माइनि जी रहड़ त तव्हांखे ताक़त ई न आहे झलण जी शींहनि जी रहड़ केरु झले सघंदो हज़रत यूसुफ फरमायोसीं रोबड़ा न ॾेखार मां तोखां रुजाई नथो मां उन खां थो रुजां जे मूंखे नबी बणायो आहे ॿियनि खे बि दलकड़ा ॾे ये मोहित जमायत आहे ख़ुदा खां साबिक़ रुजण वारा ई न आहिनि पोइ हे रुना कदे मुंहिंजे घर वारी शादी चए चई ॾिसो कूड़ थी हणे फ़ैसिलो थिए चई वरी वज़ीर आज़म जी ज़ाल कूड़ थी हणे जे वज़ीर आज़म हणी सघे थो ज़रूरत कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे फैसलो केरु करे वारे यूसुफ साईं फरमाया तो ॿार हफ़्ते जो ॼावल फ़ैसिलो करे जेको न मूंखे सुञाणे त हे यूसुफ नबी आहे न तुंहिंजे तोखे सुञाणे त हे वज़ीर आज़म आहे न तुंहिंजे ज़ाल खे सुञाणे त वज़ीर आज़म जी बीबी याराणी आहे दुनिया जो ॿार कीअं फ़ैसिला कंदा आहिनि जंहिं ॾिस तरफ़ कीअं थो कराएसि इहो तरफ़ कराएसि जल्दी कयो अॼु साईं हलिया माण्हू अचे गॾु थिया लखनि जे तइदाद में हज़ारे न लखे छोकिरो आहे हिकिड़ो नौजवान ॿार खां फ़ैसिलो थो कराए उमिरि ॿारनि फ़ैसिला कया फ़ैसिलो करे त जज करे फ़ैसिलो करे त भोतार करे फ़ैसिलो करे त वज़ीर करे फ़ैसिलो करे त चौधरी करे फ़ैसिलो करे त खान करे फ़ैसिलो करे त सूबेदार साहब करे हे ॿार फ़ैसिलो कंदो हफ़्ते जो अचो बारो ख़ल्क़ जे रोशे खां मायूं मर्द गॾु थिया लंघा बि अची विया लंघा त जाते काथे टुभ कया पिया हूंदा किन त हिननि कयो आहे ख़ुदा जी मार पए शैतान पैमान खे इहो दोलो ठाहिण सेखारी असांजे सुरनि खां राके बि टांड ॾेन न ॾेन हिकिड़ो टोलो मोटी वेंदो वॼाए वॼाए वरी ॿियो टोलो वरी टियों टोलो बसि इहे पारा लंघा इहे फ़क़ीर दोलनि वारा इहे मुल्क ला पारा तो आहिनि रड़ थी पए दोल जी को तव्हां बि रोशे को ॾिया फ़क़ीर खे रुपयो ॾेई वरी दोल कुटाईंदो फ़क़ीर खे रुपयो ॾेई दोल कुट इहो दोल कुटजे थो बेॾो रुपया तव्हां था ॾियो जे इहा तव्हां सां हालत क़यामत न थी त मञिजो न दोल जी तव्हां अर्श ते थी वञे साईं विहां हिकिड़े जो परणिजे ॿियो धीअ हिकिड़े जी पुट ॿिए जो कुटजा मां कहिड़े ॾोह में दोल जी तव्हां अर्श ते रोज़ थी वञे लंघाऊ तव्हां राज वारा क़यामत ॾींहुं गॾु टंगिया पिया हूंदो हलो क़यामत में रोले छॾियो मुल्क सॼो लंघ अची विया उहे बि तमाशबीन ॾिसो त छा थो थिए वज़ीर आज़म जी घरवारी आजी थींदी मुला ते सज़ा लॻंदी बसि फ़ैसिलो थी वेंदो उहो असां टपा ॾींदासीं वॾेरो पैसा ॾींदो नंढड़ो ॿार बि हफ़्ते जो ॼावल अची वियो हेॾ वारी धुर बि ॻाल्हि कई यूसुफ नबी बि बयानु करे वियो ज़री खां बि सॼो सरबस्तो बयानु कयो ॿई धुरियूं ॿुधाई हिकिड़ी लफ़्ज़ पासो न ॿुधबो आहे इन जे करे क़ुर फरमायो जाकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनु हिकिड़ी धुर ॿुधी फ़ैसिलो कॾहिं बि न कयो वरी ॿी धुर बि ॿुधंदा कयो वरी जा ॿई पासा तॾहिं तव्हांखे तहक़ीक़ जो इल्मु थींदो हक़ तॾहिं खुलंदो ॿई नंढड़े पासरा ॿुधा चुप कयो मर्जे गोद मेठो आहे हाणे रब फरमा थो लाफ़्ते जा ॼावल ॻाल्हा त मुंहिंजे यूसुफ जी जिंद छुटे मुंहिंजे यूसुफ ते इल्ज़ाम अची वियो आहे जल्दी बयानु कर हो फरमाए थो इनकान कमीसु कुद्द मिन कुबुलिन फसदकत वहुव मिनल काज़िबीन